सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए, अमर रहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए, साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ी जा सिंधी जुआन तरक्की कन, पंहिंजी कौम देश जो नालो रोशन कन। सिंधियुन जा सुंदर सपना साकार थियन, सिंधु घाटीअ जा वारिस बेदार थियन। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे, हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए, अमर रहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। अमर रहे सिंधी भाषा, अमर रहे विकास परिषद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जय झूलेलाल, सचो सतराम, जय सखी बाबा। मुंहिंजो नालो आहे किरण वासवानी, मां लखनऊ जी रहण वारी आहियां ऐं मां आहियां तव्हांजी एंकर, होस्ट ऐं दोस्त। त तव्हांखे हिते प्रेज़ेंट कयां थी NCPSL डॉक्टर गुरमुख जगवानी, डॉक्टर पीताम्बर पीटर दालवानी फ्रॉम स्वर्णा सिंधी पुणे प्रेसिडेंट एंड मिस्टर ओम प्रकाश दरियानी प्रेजेंट सिंधी अनमोल रतन। त सिंधी अनमोल रतन में असांजे सभी सिंधी भाउरनि भेनर जो स्वागत आहे, वेलकम आहे। मुंहिंजो नालो आहे किरण वासवानी ऐं तव्हां हेतिरो असांखे प्यार ॾिनो, जाम सुठो लॻो। तव्हां हिन वीडियो खे सभिनि खां पहिरियों मां चवंदसि कि असांजे वीडियो खे शेयर कयो, छोकी जेतिरा माण्हू असांजे हिन लिंक ताईं न पहुची सघिया आहिनि हुननि वटि बि कोने कोने में असांजे भारत जे विश्व में ही वीडियो वञणु खपे, असांजे सिंधी भाउर भेनर खे हिकु थियणु खपे। त अॼु जे प्रोग्राम खे शुरू करण खां पहिरियों ॿ लाइनूं असांजी सिंधी अनमोल रतन लाइ, जंहिंजी कड़ी महिनत मूंखे ही सेखारियो आहे। कड़ी महिनत तव्हांखे हुते पहुचाईंदी आहे, कड़ी महिनत तव्हांखे हुते पहुचाईंदी आहे जिते शायदि सुठी क़िस्मत बि तव्हांखे न पहुचाए सघे। त महिनत कंदा रहो, अॻियां वधंदा रहो। हिकु दफ़ो वरी जय झूलेलाल। ऐं अॼु मां सभिनि खां पहिरियों इनवाइट कयां थी स्क्रीन ते डॉक्टर गुरमुख जगवानी खे। जय झूलेलाल, सचो जय सतराम, झूलेलाल, सुणो जय कवराम किरण झूलेलाल। जी। हाणे डॉक्टर पीताम्बर पीटर दालवानी सर। जय झूलेलाल डॉक्टर साहब, जय झूलेलाल, जय झूलेलाल पीटर। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाणे मां हिते इनवाइट कंदसि असांजे अॼु जे गेस्ट ऑफ ऑनर खे, डॉक्टर राम जोरानी, चेयरमैन सहयोग फाउंडेशन। ऐं हिननि खे त सभी सुञाणंदा आहिनि, असांजी कहिड़ो बि अहिड़ो सिंधी भाउर भेण कोन्हे कि सर खे जेको न सुञाणे। जय झूलेलाल सर। राम जी जय झूलेलाल, सचो सतराम। किरण जी जेका तव्हां ॻाल्हि कई मां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुमि त आदरणीय मुंहिंजे भाउ राम जे बारे में, त जीअं अयोध्या में बि असांजे राम खे घर मिली वियो, उहो बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। त राम अहिड़ी शख़्सियत आहे, जीअं हिंदू जेको हूंदो उहो भॻवान राम खे सुञाणींदो हूंदो, जेको बि हिंदू हूंदो। पर जेको बि सिंधी हूंदो वर्ल्ड जे अंदरि, उहो डॉक्टर राम जोरानी जो नालो ॿुधी हिकदमि चवंदो सहयोग जो चेयरमैन। उहा शख़्सियत जेका पंहिंजे कमनि जे करतूतनि जी वजह सां सुञाणी वेंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे मां हिते स्क्रीन ते पंहिंजे असांजे ॿिया गेस्ट जिते मनीला मां असां सां जुड़िया आहिनि, मिस्टर राम सीतलदास। हरिओम, जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाणे मां हिते इनवाइट कंदसि असांजा अॼु जा अनमोल रतन, जंहिंमें सभिनी खां पहिरियों आहिनि असांजी सीनियर मैम जेके 30 साले खां हिन सर्विस में आहिनि, मैम रीता केवल रमानी हेमराजानी, चीफ पर्सनल ऑफिसर वेस्टर्न रेलवे, इंडियन रेलवे पर्सनल सर्विस 1990 बैच। नमस्कार, जय झूलेलाल मैडम, जय झूलेलाल। तव्हांजो स्वागत आहे असांजे शो में।
अॼु हेॾनि अनमोल रतननि सां मूंखे मिलण मिलियो हिते। अरे वाह। हाणे असांजा असांजा ॿिया अनमोल रतन अॼु जेके असांखे जॉइन था करनि, मिस्टर कृष्ण लाल चंदानी IFS 2018 बैच। साईं जय झूलेलाल। नमस्ते साईं, जय कृष्णलाल झूलेलाल। चंदानी, नमस्कार नमस्कार साईं, वेलकम टू अवर शो साईं। ऐं हिते इनवाइट कंदसि हाणे असांजा जाम फेमस असांजे विच में हिकिड़ा आर्टिस्ट बि जुड़िया आहिनि, मिस्टर पृथ्वी अलानी सर, जेके असांजा अॼु फुल एंटरटेनमेंट असांजे लाइ पैकेज खणी आया आहिनि। जय झूलेलाल। मां ॾाढो पृथ्वी थोराए जी थो जय। आहियां। जी जी, जय झूलेलाल साईं। जय झूलेलाल। मां सभिनी तव्हांखे चरण वंदना थो चवां, नमन थो कयां। मां ॾाढो थोराए थो आहियां जो मूंखे एॾी हस्तियुनि सां मिलण जी मुलाक़ात करण जो मौक़ो थो मिले ऐं ॾाढो ख़ुशि आहियां। बसि हिकु इंसानी फ़र्ज़ निभाइण चाहियां थो, हर उदास चेहरे खे खिलाइण चाहियां थो। जय झूलेलाल। आसीस कजो। किरण जी जीअं तव्हां सभिनी खे ॿुधायो त दिलनि में विश्वास रखो, त मां चवंदो आहियां दिलनि में विश्वास पैदा कंदो आहे, दिलनि में विश्वास पैदा कंदो आहे, मन में कुझु आस पैदा कंदो आहे। मिटीअ जी त ॻाल्हि ई अलॻि आहे, मिटीअ जी त ॻाल्हि ई अलॻि आहे। मुंहिंजो सचो साईं त पसरनि में बि गाहु पैदा कंदो आहे, पथरनि में बि गाहु पैदा कंदो आहे। हिकु मिनट एक्सक्यूज़ चाहींदसि कि ओम प्रकाश दरियानी सर जुड़ी चुकिया आहिनि असां सां गॾु, त हुननि खे मां इनवाइट कयां थी स्क्रीन ते ओमान मां। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनी जो वेलकम आहे, सभिनी जो वेलकम। किरण जी, ओम जय प्रकाश झूलेलाल। जी असांजो उहो शख्स आहे जो असां सभिनी खे शो खां पोइ असांखे ओमान में घुमाइण लाइ घुरायो अथई ऐं सभिनी खे होटल रूम फ्री थो ॾे, छाकाणि उही होटल ओनर आहे। त असां ओम प्रकाश जा धन्यवाद आहियूं। थैंक यू ओम प्रकाश जी। असां सभु ईंदासीं घुमण तव्हां वटि। वेलकम सर, वेलकम। साईं अॼु ओम प्रकाश जी तरफ़ां अंपायर इहा अपील थो कयां सभिनी खे, विनमाणी वेनती थो कयां त असांखे पर्सनली ओम प्रकाश जी चयो आहे त जेके बि IPS IAS सेंट्रल सर्विस में असांजा सिंधी ॿाहिरि आहिनि, जिनजी शादी न थी आहे उहे शादी करे हनीमून करणु अचनि, जिनजी शादी थी वई आहे उहे पंहिंजे ॿारनि खे वठी घुमणु अचनि। तंहिंजे करे सभिनी खे शुभकामनाऊं। जिनजी न थी आहे लाल साईं जल्दी कंदो शादी थींदी, असां अमान हलंदासीं ऐं बारात में असांखे गॾु वठी हलिजो साईं। वाह वाह साईं, मूंखे बि खणी हलिजो त मां बि त खिलाईंदोमांव, मूंखे भुलिजी न वञिजो। हा साईं। एलानी साहब तव्हां खां बिना बारात कोन ईंदी, तव्हां पहिरीं ईंदा। एलानी साहब पहिरीं तव्हां ईंदा। थैंक यू सर सभिनी खे। हाणे मां रिक्वेस्ट कंदसि तव्हां सभी खे, तव्हां सभी बैक स्टेज रहो असां सां गॾु ऐं अॼु जे कार्यक्रम जी असां शुरूआत कंदासीं। त अॼु जी शाम सभिनि खां पहिरियों मां हिते स्क्रीन ते इनवाइट कंदसि इन द प्रेजेंस ऑफ डॉक्टर गुरमुख जगवानी ऐं मिस्टर पीताम्बर पीटर दालवानी। हिननि खे मां पहिरियों स्क्रीन ते इनवाइट कंदसि ऐं हुननि सां गॾु असांजे अॼु जे गेस्ट ऑफ ऑनर असांजे विच में एॾी शख्सियत आहिनि कि जीअं सर गुरमुख सर चयो कि हिननि जे नाले खां ई ख़बर पवंदी आहे कि सहयोग फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि। हिननि एतिरो कमु कयो आहे कि मां जेतिरी लिस्ट हिननि जी पढ़ियां मूंखे घटि पइजी वेंदी, समय मूंखे घटि पइजी वेंदो। त हिननि ही चेयरमैन आहिनि सहयोग फाउंडेशन जा, चेयरमैन आहिनि मदर टेरेसा इंटरनेशनल अवार्ड कमेटी जा ऐं जाम जाम वॾी लिस्ट आहे सर जी जेकी हुननि खे मिलियल आहिनि। ऐं हुननि सां गॾु ई हिननि जाम कल्चरल एक्टिविटीज़ कई आहे, असांजे सिंधी समाज खे जाम सपोर्ट था कनि, वाधारो ॾींदा आहिनि, सभिनि आर्टिस्ट सां गॾु बीठा हूंदा आहिनि, सभी सिंधियुनि सां गॾु हथ में हथ मिलाए सभिनि खे आशीर्वाद ॾींदा आहिनि। ऐं हिननि खे जेका अवार्ड मिलिया आहिनि हू मिलिया आहिनि अवार्ड फ्रॉम कल्चरल डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध ऑन सक्सेसफुल रिसर्च राम पंजवानी अदब ऐं फनकार। त हिननि जी त जाम वॾी लिस्ट आहे, त मां हिननि खे घुराइण थी चाहियां, इनवाइट थी करणु चाहियां स्क्रीन ते। ऐं मूंखां वधीक त डॉक्टर गुरमुख जगवानी ऐं डॉक्टर पीताम्बर वधीक सुञाणनि सर खे, त मां चाहींदसि कि तव्हां हिननि जी तारीफ़ में कुझु ज़रूरु चओ। मां इन लाइ नंढो इंट्रोडक्शन ॾिनो। डॉक्टर राम जगवानी। राम सर खे घुरायो। राम सर जी हाँ, राम सर खे प्लीज ऐड कयो स्क्रीन ते। मां अॻु में बि चयो त राम सर कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। राम सर कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। उहो सिंधी न आहे जेको डॉक्टर राम खे न सुञाणे। नंबर 1। ॿी जेका तव्हां अवार्डनि जी ॻाल्हि कई, इहा त हिकिड़ो टेलर आहे नंढड़ो, अञा त फिल्म बाक़ी आहे। अञा राम साईं हिन साल ॿिए साल एतिरा अवार्ड माणींदो, झूलेलाल कंदो एतिरा अवार्ड माणींदो जो पहिरियों सिंधी हूंदो जंहिं वटि अवार्ड रखण लाइ जॻह न हूंदी।
अरे वाह, असां लाइ हिन खां वॾी गर्व जी ॻाल्हि छा थींदी। असां सभई लाल साईं खे बस इहा साईं सचे खे वेनती था कयूं त लाल साईं असांजे राम डॉक्टर साहब खे मूंखे मूंखे हुन लाइ ॿियो हिकिड़ो फ्लैट वठिणो पवंदो गुरमुख जी, वरी ॿियो फ्लैट वठिणो पवंदो। हाणे उहे नेशनल काउंसिल वारनि 5 लख रुपया ॾिना आहिनि, हुन 5 लख में त ईंदो कोन। 5 लख अवार्ड हाणे लाइफ टाइम अचीवमेंट तव्हांजी तव्हांखे वाधायूं वाधायूं वाधायूं। मां उहो ई चयो त मां ईअं चयो त तमामु नंढियूं झांकियूं आहिनि, अञा त एतिरी फिल्म ईंदी, एतिरी ईंदी, हर दुनिया जो माण्हू तयारु वेठो आहे त राम सरस इशारो करे असां ॾे अचे त अवार्ड ॾियूंसि, अवार्ड खणी घुमनि था। तव्हां अहिड़ी शख़्सियत खे अॼु घुरायो आहे, तव्हांजो वॾो वॾो धन्यवाद। असां चाहींदासीं त पीटर सर। गुरमुख जी, डॉक्टर राम जवारानी त असांजे सिंधियुनि जा लीजेंड आहिनि, त उन्हनि लाइ त जेतिरो बि मां ॻाल्हायां त उहो त घटि ई आहे। त मां डॉक्टर राम जवारानी लाइ बसि एतिरो ई चवंदुमि, साईं जीअं तव्हां सभिनी सिंधियुनि जे लाइ सॼे समाज लाइ कमु करे रहिया आहियो, उहो ई कंदा रहिजो, उहो ई सभिनी खे प्रेरणा ॾींदा रहिजो। उहो ई बसि सभु उहो ई अथव साईं। सिर्फ़ु मां हिकिड़ो मिनट राम साहब लाइ हिकिड़ी शइ चई आख़िर में प्रोग्राम शुरू कंदुमि त वञे की न कंहिंजी कमाई अजाई, कंदो रहो सभिनि सां जगत में भलाई, जली वटि ॾिए ॿियनि खे रोशनाई, नदी पिणु वई प्यास सभ जी पुॼाई, थधी छांव मेवो ॿियनि खे ॾियनि था, उहे ई सचा मंश आहिनि जेके ॿियनि लाइ जीअनि था, जेके सिंधियत लाइ जीअनि था, सिंधियत लाइ जीअनि था। अहिड़ो शख़्स आहे रामचंद पंजाणी, असांजो राम जवानी साहिबु। असां हुनखे वेनती कंदासीं, हाणे कार्यक्रम खे अॻिते शुरू कंदासीं। सर मां हिकिड़ो मिंट चवां, हाणे मुंहिंजी एज थी वई आहे, तव्हां नौजवाननि जे सहारे मूंखे कमु करणो आहे, तव्हां साथ ॾींदा त मां अॻियां। गुरमुख जी बाबा क़बूल। साईं जेसि ताईं असां पंहिंजा वार अच्छा नथा कयूं तेसि ताईं असां पाण खे पोड़ा नथा चऊं। हरिओम हरिओम हरिओम। सचो सतराम, सचो सतराम। कंटिन्यू किरण जी। सर मां हाणे कुझु न रुगो डॉक्टर राम जवानी खे चवंदसि कि असांजे सिंधी अनमोल रतन लाइ कुझु चवनि ऐं असांजे सिंधी ॿारनि लाइ कुझु मैसेज ॾियनि, कुझु असांखे जीअं जेतिरा नंढा ॿार आहिनि कुझु प्रेरणा ॾियनि कि तव्हां सॼी जनरेशन ॾिठी आहे 1947 खां वठी अॼु ताईं, त प्लीज़ तव्हां कुझु चओ। किरण जी, सभ खां पहिरीं मां इहो चवणु चाहींदुसि त असांजो जेको भारत हिंदुस्तान जी जेका सरकार आहे उन में ऑफिसरशाहीअ जो हिकिड़ो वॾो रोल आहे। एंड 75 सालनि में 70 सालनि में जेको आहे ऑफिसरशाही पंहिंजूं जड़ूं ज़बरदस्त मज़बूत कयूं आहिनि। जेको बि डिसीजन खयो वञे थो सरकारनि खे उनजे सहारे जी ज़रूरत पए पई, ऐं उहे जेके असांजा ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे उन्हनि पदनि खे पाइण लाइ, उन्हनि जी अपॉइंटमेंट जे लाइ असांखे जेको आहे IAS जा एग्ज़ाम्स ॾियणा पवनि था, जेके UPSC वारनि जे मार्फत थियनि था पिया। ऐं मूंखे जेतिरी ख़बर आहे त हर साल 4 लख ॿार उन में अपियर थियनि था, ऐं जंहिंमां उन्हनि जे रिज़ल्ट जे हिसाब सां, उन्हनि जी क़ाबिलियत जे हिसाब सां अबाउट 800 ॿारनि खे चूंडियो वञे थो पियो। हाणे उहो सुवाल इन करे उथे थो, मुंहिंजी जेका चाहना मूं ॿारनि खे जेको मां चवणु चाहींदुसि त असांजी ॿोली जेका आहे उहा 8th शेड्यूल में तस्लीम थी चुकी आहे ऐं असांखे सरकारी मान्यता आहे। इन करे असांजे उन एग्ज़ाम सिंधी सब्जेक्ट बि आहे। पहिरियों जेको प्राइमरी, तंहिंखां पोइ 2 ॿिया सब्जेक्ट जेके आहिनि जेके फाइनल थियनि था, त असांखे उहा सहूलियत आहे, असां पंहिंजो सिंधी सब्जेक्ट में खणी करे इहे उहिदा पाए सघूं था, इहे एग्ज़ाम सघूं था पिया। इहा बि हक़ीक़त आहे त असांखे पंहिंजी स्टेट कोन्हे, भले असांजो सॼो हिंदुस्तान आहे, सॼी दुनिया असीं चऊं था, पर स्टेट कोन्हे। त किथे न किथे असांजा जेके बुनियादी हक़ आहिनि जेके असांखे मिलणु घुरिजनि, उन्हनि खां असां वांझल न रहिजी न वञनि। इन करे असांजे नौजवाननि खे इहा अपील आहे, तव्हां अचो, इहे एग्ज़ाम्स ॾियो ऐं इन्हनि पदनि ते अचो, छाकाणि इन एग्ज़ाम्स खां पोइ तव्हां कलेक्टर थी सघंदा, तव्हां तहसीलदार थी सघंदा, तव्हांखे फाइनेंस सर्विसिस में माना इनकम टैक्स में सघो था, या उन खां अलावा जेका पुलिस सर्विसिस आहिनि उन में ऑफिसर थी सघो था, या जेके असांजा ॿाहिरि LC खाना आहिनि विदेशनि में, उन में बि सुठी पोजीशन हासिल करे सघो था। मूंखे इहो लॻे थो असांखे पंहिंजे जातीअ जो विकास करणो आहे, पंहिंजे जातीअ लाइ सम्मान आहे, इज़त आहे, त असांजे ॿारनि खे इन्हनि उहिदनि ते पहुचणु घुरिजे, छाकाणि इहे उहे ऑफिसर्स आहिनि जेके पॉलिसीस ठाहिनि था। जंहिं महिल उहे ठहनि थियूं पॉलिसियूं, त असांजो जेकॾहिं हुते कोई असांजो नौजवान हूंदो उन पोज़ीशन ते, त मां सम्झां थो असांजे देश लाइ, असांजे समाज लाइ काफ़ी कुझु सुठो थींदो।
बसि इहो ई मां चाहियां थो त ॿार अचनि ऐं इन ते बिल्कुलु पढ़ाई करे ऐं इहे एग्ज़ाम्स पास कनि, इन्हनि वादनि ते अचनि, असांजे समाज जो शान वधे। महिरबानी करे। जाम सुठो मैसेज सर। एंड डॉक्टर गुरमुख जगवानी एंड डॉक्टर पिताम्बर धलवानी जी मां स्क्रीन ते घुराईंदसि ऐं हिननि खां पोइ मां हिते ऐड कंदासीं असांजे जेको ॿिया गेस्ट असांजे विच में आहिनि। त सर हाणे असां ॿिया गेस्ट जेका असांजा ॿिया गेस्ट आया आहिनि हितां मनीला मां डायरेक्ट हिते कनेक्ट थिया आहिनि, मिस्टर राम शीतलदास जी। ऐं हिननि जाम सुठो कमु कयो आहे फॉरेन में रही करे, ॿाहिरि रही करे, ही हुते ॾियारी होली जहिड़ा फेस्टिवल मनाए करे असां सभु सिंधियुनि खे हुते गॾिजाईंदा आहिनि, जेतिरा बि हुते सिंधी रहंदा आहिनि। हिननि जे अकॉर्डिंग लॻभॻि 15,000 खां 20,000 सिंधी आहिनि मनीला में, फिलीपींस में। हुते सिंधी मंदिर बि ठाहियो अथनि, हुते होली ॾियारी में मिली करे सिंधी समागम बि कंदा आहिनि। ऐं हुननि सां गॾु हिननि सोचियो आहे कि अॻियां ॿिए शहरनि में जीअं सिंगापुर में बि ऐं हांगकांग बैंकॉक में बि कुझु न कुझु अहिड़ो इंटरनेशनल या नेशनल गेम कनि। त मां हिते घुराइण थी चाहियां मिस्टर राम शीतलदास कि हू हिते अचनि ऐं असांखे ॿुधाइनि कि असांजे विदेश में ॿाहिरि फॉरेन कंट्री में सिंधियुनि जो छा आहे, कीअं रहिया पिया आहिनि ऐं तव्हां कीअं असांजी सोसाइटी में हुते का प्रोग्रेस था कयो। जय झूलेलाल राम सर। जय झूलेलाल, जय झूलेलाल। फिलीपीन तो मस्त मनेला, सभई विया आहिनि सिंगापुर, हांगकांग, जकार्ता, पर फिलीपीन जी ॻाल्हि तमामु घटि माण्हू था ॻाल्हाइनि। फिलीपीन में सिंधी हिते आहिनि 1930-40 खां वठी। जेको सिंधियुनि जी वॾियूं कंपनियूं हूंदियूं पहिरीं सभु फिलीपीन में हूंदियूं, जापान में पर फिलीपीन में हूंदियूं। हाणे असांजो जेको सिंधी आहिनि, जेको 15-20 हज़ार सिंधी हिते आहियूं फिलीपीन में, असीं हमेशह गॾु करे असांजो जेको बि चैरिटी थींदो आहे, कुझु बि थींदो आहे, त असांजे सिंधियूं पंहिंजो हमेशह हथु खोलंदा आहिनि। जेको बि असांखे खपंदो हूंदो आहे हमेशह ॾींदा आहिनि। हिते ॾाढा प्यारा सिंधी आहिनि। त मां तव्हांखे सभिनी खे बि रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे तव्हांखे चांस मिले त महिरबानी करे हिते फिलीपीन में अचिजो। ऐं हिते असां बि घणेई कमु कया आहिनि लोकल माण्हुनि वास्ते, घणेई सिंधियुनि वास्ते। असांखे सिंधियुनि जा क्लासिस हलंदा आहिनि, असांखे सिंधियुनि जो प्रोग्राम थींदा आहिनि। असांजा प्रोग्राम ॾाढा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि ऐं असीं गाना ॻाइण वारनि खे इंडिया मां घुराईंदा आहियूं ऐं सभु हिते अची ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। चवंदा आहिनि जेको फिलीपीन जो पाणी पी वियो आहे हू 100% वापसि ईंदो। त असांजो जेको चेंबर ऑफ कॉमर्स जेको आहे अचबो जेको असांजो चेंबर ऑफ कॉमर्स आहे, बाबा तई जॾहिं चयो तव्हांखे घुराइबो, नो प्रॉब्लम भाऊ साहब, तई जॾहिं बि चयो। त असांजे फिलीपीन जा सिंधी घणा ई वेरी वेल नोन आहिनि ऐं सभु ॿिए धंधे में आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे चवंदी कि असांजे टिकाणे में सभु जेको सिंधी प्रोग्राम थींदा आहिनि सभई कंदा आहिनि। घणेई सिंधी हुते ईंदा आहिनि, जीअं असांजो सत्यनारायण जा आहे, गणपति आहे। गणपति में असांजो तमामु वॾो प्रोग्राम थींदो आहे, चवंदा आहिनि पूना गणेश मंडली। असांजे घटि में घटि 5,000 4-5 हज़ार माण्हू ईंदा आहिनि जॾहिं असांजो प्रोग्राम थींदो आहे हिते या 5-6 ॾींहं थींदो आहे प्रोग्राम। पोइ जॾहिं विसर्जन करणु वेंदा हुआसीं त घणेई वेंदा आहियूं गॾु। हिते तमामु सुठा प्रोग्राम थींदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त असांजे हिते चेंबर ऑफ कॉमर्स में 85% त हींअर सिंधी आहिनि ऐं हिते जा प्रेसिडेंट हुते विया आहिनि, हुते जा प्रेसिडेंट हिते आहिनि। त भॻवान जी कृपा सां असांजो धंधो बि सिंधियुनि सां ऐं इंडियन सां ॾाढो वधी वियो आहे ऐं भॻवान जी कृपा सां सभु कुझु ठीकु पियो हले हिते। अच्छा, नौजवान सिंधी ॻाल्हाइनि साईं हुते? हा, नौजवान सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, छो त हाणे सभई त कोन ॻाल्हाईंदा आहिनि। जीअं असीं पंहिंजे ॿारनि सां गॾु सिंधी में ॻाल्हायूं त कॾहिं हू सिंधी में ॻाल्हाइनि, पर हिते घणो करे सिंधी में ॾाढा घटि था ॻाल्हाइनि। पर जेको असांजा सिंध वर्खा आहिनि, जेको इंडिया मां आया आहिनि, जेको हिते सिंधी आहिनि, हू सिंधी ॻाल्हाए वठनि, सम्झनि घणेई था। पर हिते जो जेको सॼो जेको सिंधियुनि जो प्रोग्राम थींदो आहे, जीअं तई चवंदा की सिंधी ॻाल्हायो, मां चवंदुसि सिंधी जा प्रोग्राम थींदा आहिनि त हू सभु अटेंड कंदा आहिनि, फैमिली सूधो अटेंड कंदा आहिनि ऐं सभु दे आर वेरी क्लोज टू ईच अदर हिते। साईं मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि त राम शीतलदास जी, तव्हां त इंटरनेशनल सम्मेलन में सदाईं हमेशह गॾु हूंदा हो, हर प्रोग्राम में तव्हां सां गॾु रहिया आहियो, त छा तव्हां वटि फिलीपीन में सिंधियुनि माण्हुनि खे सरकारी जॉब्स वग़ैरह मिलंदा आहिनि या न?
सिंधियुनि खे सरकारी जॉब कोन मिलंदा आहिनि, बिकॉज असां कॾहिं ट्राई कोन कयो आहे। हाणे रिसेंटली कंहिंसां ॻाल्हि थी हुई गवर्नमेंट माण्हू सां, त हुन चयो जेको हिते लोकल जेको फिलिपिनो आहे न, फिलिपिनो खे घणो करे रखंदा आहिनि, त हींअर 1 या 2 शुरू कयो आहे, त हुननि खे अञा वॾो पोस्ट कोन मिलियो आहे, पर जल्दी में हुनखे मिली वेंदो। असांखे सिंधी 1-2 डॉक्टर बि आहिनि, त हिते तव्हांखे लोकल सिटीज़न थियणु खपे, हुन ई करे तव्हांखे हुनखे पोस्ट मिलंदो हुते। त उते नेशनलिटी वग़ैरह जो प्रोसीजर त हूंदो न, फिलिपिन जी नेशनलिटी त ॾींदा हूंदा न? हा, हिते ताईं अगरि जाया हूंदा हिते, त तव्हांखे हू बि अप्लाई करिणो पवंदो, हीअं ऑटोमेटिक कोन मिलंदो आहे। हिते जेको नेशनलिटी तव्हां 10 साल ते रहिया पिया आहियो, 10 साल खां पोइ तव्हांखे अप्लाई करिणो पवंदो, पोइ तव्हांखे हुन खां पोइ 2 साल तव्हांखे ट्रैवल कोन करिणो पवंदो। पर देयर आर सर्टेन रूल्स एंड रेगुलेशंस आहिनि, त हुन में घणेई हींअर सिंधी फिलिपिनो थी विया आहिनि, त असांखे प्रॉपर्टी जेको हिते हूंदी आहे, त ते रुगो फिलिपिनो सिंधी हूंदा त तव्हांखे प्रॉपर्टी वठी सघंदा, न त तव्हांखे रुगो कॉन्डोमिनियम वठी सघो था, पर पट कोन था वठी सघो। हिते रुगो फिलिपिनो पट वठंदा। जी राम जी, तव्हांजो असांजे सिंधी ॿारनि जे लाइ जेके हिंदुस्तान में हींअर असांजी गवर्नमेंट सर्विसिस में आया आहिनि, यूपीएससी जा एग्ज़ाम्स पास करे सेंट्रल सर्विसिस में आया आहिनि, असांजे लाइ वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। त जो कुझु 8 साल पहिरियों 10 साल पहिरियों 1-2 ॼणा 4 ॼणा हूंदा, हाणे असांजो अंग 25-30 खां मथे क्रॉस करे वियो आहे, उनजे बारे में तव्हांजो छा वीचार आहे? मुंहिंजे हिसाब सां इट्स बिकम वेरी वेरी गुड जेको थिए पियो हींअर। पहिरीं त सिंधियुनि खे घणो करे रिकॉग्नाइज़ कोन कंदा, अॼु दुनिया में ॾिसो कि सिंधियुनि खे ईअं त रिकॉग्नाइज़ कनि कि स्लोली सभिनी जो टाइम अचे थो, ऐं टाइम अचण सां अॼु असीं सभई सपोर्ट ॾींदासीं हिननि खे कि गवर्नमेंट खे हिननि खे जॉब मिले। छा आहे जो चवंदा आहिनि न, असां त तमामु जमाला लॾे आयासीं, त असां तमामु घणे त ॾुख ठठासीं। के माण्हू चवंदा सिंधी बुज़दिल आहिनि, के चवंदा सिंधी हीअं आहिनि, त हिकिड़े चयो, सुठे हिकिड़े राइटर चयो त बर्दाश्त करणु बुज़दिली न आहे, बर्दाश्त जेको करियो त उहो बुज़दिल न आहे, उहा हिकु दिलेर माण्हू जी निशानी आहे। बर्दाश्त जेको दिलेर माण्हू कंदो आहे, जंहिंजे दिलि में बर्दाश्त करण जी ताक़त हूंदी आहे, उहो ई माण्हू अॻिते हली कॾहिं बि ज़िंदगी में हार न मञींदो आहे ऐं कामयाबु थींदो आहे। त असां सिंधियुनि जी इहा मिसाल क़ाइमु कई आहे। असां 47 खां पोइ विछड़जी वियासीं, दाणा ताणा थी वियासीं, के फिलिपिन विया, के मनीला विया, के जापान विया, के जकार्ता विया। अॼु ॾिसो था उहे सिंधी सभु पंहिंजी महिनत सां, पंहिंजी ईमानदारी सां, डॉक्टर रामजवाणी जी किताब पढ़ंदव त हुन में सभिनी जेके सिंधी ॿाहिरि वसियल आहिनि सभिनी जो ज़िक्र थियल आहे। त मां सम्झंदो आहियां त असां सिंधी सॾाइण पाण वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। त मां सभिनी खे चवंदो आहियां कोई बि मिले त फ़ख्र सां चओ त असां सिंधी आहियूं। तव्हां सां मुतफ़िक़ आहियो? उहो ई आहे, त बिकॉज़ सिंधियुनि खे पेशेंस बि आहे, त पेशेंस इज़ द बेस्ट वर्च्यू एनीबडी कैन पोसेस। उहो सिंधियुनि खे एॾो पेशेंस आहे कि किथे बि वञनि, कुझु बि कनि, पेशेंस सां कंदा, लैंग्वेज सिखनि, सभु कुझु कंदा। हीअ ॻाल्हि सिंधियुनि में आहे कि सिंधी कंहिंखां ॾकंदो कोन आहे, कॾहिं कंहिंखां कोन ॾकंदो आहे। हीअ असांखे तॾहिं वॾी ॻाल्हि आहे असां वास्ते। राम जी, तव्हांजो हिन प्रोग्राम जे बारे में पर्सनल व्यू छा आहे? त हीअ प्रोग्राम कंटिन्यू करणु खपे, हलणु खपनि, या हिनखे बंदि करणु खपे? न न न न, कंटिन्यू करणु खपनि, स्पॉन्सरशिप मिली वेंदा, हू बिल्कुलु प्रॉब्लम कोन्हे। त हीअ शुरूआत थी आहे, दिस हैज़ टू गो ऑन एंड गो ऑन एंड गो ऑन। कॾहिं कंहिंखे बंदि न करणु खपे, हिकु दफ़ो शुरू थी वियो न। डॉक्टर रामजवाणी साहब को पुछंदुमि। डॉक्टर रामजवाणी साहब, अच्छा, मां पंहिंजी सॼी हिस्ट्री ॾिसां थो त जेको गुरमुख कमु चालू कयो आहे बंदि थियणो न आहे। छो बंदि कंदो? गुरमुख में शक्ति आहे, हुन सां गॾु ठीकु आहे, बरोबर बरोबर। पर मूंसां गॾु राम बि आहे, मूंसां गॾु राम बि आहे, सचो सतराम बि आहे। ॾिसो न, मूंसां गॾु राम बि आहे, सचो सतराम बि आहे, ऐं पीटर बि आहे। क्रिश्चियन चवंदा न, भॻवान आहे, क्रिश्चियन बि, असांजो पीटर बि आहे। साईं मां सिंधी आहियां। हा, मां सिंधी आहियां। गुरमुख भाई, अॼु जेको राम शीतलदास वेठो आहे मनेला मां, जॾहिं फर्स्ट टाइम मां कम ते वियसि मनेला, त मूंखे सिंधी सेठ चयो तुंहिंजो नालो पीटर रखंदुसि, पोइ कम ते रखंदुसि 1975 में। त हथ जोड़े चयोमांसि साईं कमु ॾियो, मूंखे कम जी वधीक ज़रूरत आहे। तव्हां साईं असांजे प्रोग्राम में आयो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। कॾहिं टाइम मिलियो त हूअं त पाण मिलन सम्मेलन में मिलंदा रहंदा आहियूं, पर कॾहिं ज़रूरु ज़रूरु मनीला अचिबो ऐं घुमण पोइ घणो करे मनीला में हिन साल करण वारा हुआसीं सिया गेम्स, साउथ ईस्ट एशियन गेम्स आहे, जेको जकार्ता में थी चुको आहे, सिंगापुर में थी चुको आहे, ऐं कुआलालंपुर में थी चुको आहे। त असीं करण वारा आहियूं। हुन में हांगकांग वारा ऐं बैंकॉक वारनि खे बि घुराईंदासीं, ऐं भॻवान खे तव्हांखे बि घुराईंदासीं, त हिते ॾिसंदा कि मस्तु मनीला में आहे छा।
थैंक यू सर, तव्हां Yes, असांजे yes. प्रोग्राम में Thank आयो, you. तव्हांजो दिल जी गहराइनि सां स्वागत Thank you. कंदे अभिनंदन था कयूं डॉक्टर राम जावराणी। तव्हां ईअं ई हमेशह असांजे मथां Thank you आसीस for जा inviting. Thank you. ॿई हथ हिकु न ॿई हथ आशीष कायम साईं रखंदा। सतराम दास जी, आशीष साईं सतराम दास, साईं सतराम उन्हनि सतराम। मालिक उहो सचो सचो। थैंक यू वेरी किरण जी असां प्रोग्राम हमेशह वक़्तु शुरू कंदो। हमेशह Thanks. मां Thank you. थैंक यू, मां रिक्वेस्ट कंदसि तव्हां किथे वञिजो न, प्लीज बैक स्टेज रहजो ऐं असांजे प्रोग्राम खे एंजॉय कजो प्लीज। बिल्कुलु कंदासीं, बिल्कुलु कंदासीं। थैंक यू, बैक स्टेज रहजो तव्हां। हाणे त तव्हां हिते मिलिया असांजे सिंधियुनि जी एॾी वॾी शख़्सियत तां, जेके ॿई सिंधी समाज खे हिकिड़ो जेका डॉक्टर राम आहिनि हू इंडिया में रही करे इंटरनेशनल लेवल ते सपोर्ट था कनि, ऐं हुन खां पोइ डॉक्टर मिस्टर राम शीतलदास जेकी ॿाहिरि रही करे बि असांजी सिंधियत खे हेतिरो वधारो ॾेई रहिया आहिनि। ऐं हिन सां गॾु हाणे टाइम आहे असांजे अनमोल रतन खे हिते इनवाइट करण जो, त सभिनी खां पहिरियों मां हिते इनवाइट कंदसि मिसेस रीता केवल रमानी हेमराजानी, चीफ पर्सनल ऑफिसर वेस्टर्न रेलवे 1990 बैच, 1990 बैच जी आहिनि मैम। त हुननि खे मां हिते इनवाइट करणु चाहींदसि, हुननि जो स्वागत करणु चाहींदसि। जय झूलेलाल मैम। नमस्कार, जय झूलेलाल। मैम कीअं आहियो तव्हां? बस मज़े में, अॼु त ॾाढो सुठो लॻो, मिनी सिंध पई लॻे। हा, मिनी सिंध पई लॻे न, सॼी सिंधियत हिते ई आहे। त तव्हांजो जाम जाम स्वागत आहे असांजे सिंधी अनमोल रतन में, छोकी तव्हां असांजा ही अनमोल रतन आहियो ऐं तव्हां 1990 बैच में तव्हां क्लियर कयो IAS जो एग्ज़ाम। त सभिनि खां पहिरियों मां चाहींदसि कि तव्हां पंहिंजो हिकु नंढो इंट्रोडक्शन ॾियो। मां ओरिजिनली आदिपुर मां आहियां, आदिपुर गांधीधाम कंहिं ॿुधो हूंदो। आदिपुर जॾहिं सिंध मां असांजा माण्हू आया, रीसेटल थिया अची, असांजा जेके पुरुषार्थी आया हुआ, मां शरणार्थी न चवंदी आहियां उन्हनि खे, उन्हनि पुरुषार्थ करे ऐं मथे आया। त अजमेर ऐं आदिपुर इन्हनि ॿिनि हंधि घणा माण्हू सेटल थिया हुआ। मुंहिंजा पेरेंट्स पहिरीं अजमेर में आया, पोइ हिते अची सेटल थिया, ग्रैंड पेरेंट्स। त तॾहिं खां वठी मुंहिंजी पढ़ाई सॼी उतां ई गांधीधाम आदिपुर मां ई थी, तोलानी कॉलेज मां। ऐं उते ग्रेजुएशन खां अॻियां कुझु हो न पढ़ण लाइ, पर मुंहिंजो पढ़ाईअ में हमेशह ई रुझान हो। पोस्ट ग्रेजुएशन मूंखे इन करे न अलाउ कयूं छो जो अहमदाबाद हॉस्टल में वञी रहणो पवंदो, ऐं मां असांजे घर में पहिरीं लेडी आहियां जंहिं ॿाहिरि कमु कयो, न त असांजे घर में उन खां पहिरीं कंहिं लेडी ॿाहिरि कमु न कयो घर खां। त इन करे ग्रेजुएशन खां पोइ मुंहिंजे चाचे चयो कि तूं सिविल सर्विसिस जो एग्ज़ाम ॾे, हीअ हिकिड़ी प्रेस्टिजियस सर्विस आहे। ऐं उन में छो जो मुंहिंजो पढ़ाईअ में पहिरीं खां ई हो रुझान, त मां उन में कई महिनत। फर्स्ट ईयर मूंखे मां न क्लियर थियसि, तॾहिं मूं केमिस्ट्री कई, छो जो मूं BSc केमिस्ट्री सां कई हुई। पर उन में मूंखे लॻो कि हाणे स्ट्रेटेजी चेंज करणी पवंदी, ऐं मूं ॾिठो त जनरल नॉलेज में हिस्ट्री जो चङो सब्जेक्ट हूंदो आहे, त मां पोइ सब्जेक्ट चेंज करे हिस्ट्री ऐं सोशोलॉजी कयां, जेके ॿई क्रिएटिव बि आहिनि, ऐं हिस्ट्री थोरो हिस्टोरिकल आहे, त उन सां थोरो असां नंढे हूंदे खां पढ़ंदा आहियूं हिस्ट्री, त इन जे करे थोरो आइडिया हूंदो आहे हिस्ट्रीअ जो, उनखे थोरो वधीक डिटेल में पढ़णो पियो। पर उते न को लाइब्रेरी हुई आदिपुर में, न को कोई सर्कल हो। ऐं कच्छ डिस्ट्रिक्ट मां मूंखां 1 साल अॻु हिकु छोकिरी पास थी हुई सिविल सर्विसिस में, उन खां पोइ नेक्स्ट मां थियसि। त उन खां पहिरीं कंहिंखे हिस्ट्रीअ में यादि न आहे कि कच्छ डिस्ट्रिक्ट मां केरु सिविल सर्विसिस मां जेको उतां पढ़ी करे ऐं पास थियो हुजे। त उहो, ऐं उन खां पोइ बि चङनि सालनि ताईं कच्छ डिस्ट्रिक्ट मां केरु आयो कोन। मूंखां घणा ॼणा कंसल्ट करण आया जीअं मां क्लियर थियसि त, पर पोइ सभु पढ़ाई ॾिसी करे ऐं सभिनीनि जो हौसलो ख़तमु थी वेंदो हो कि भई हिते कुझु सर्कल कोन्हे। छो जो नॉर्थ साइड तव्हां जीअं ॾिसंदा, मां व्हाट्सएप ते बि ॾिसंदी हुअसि, लखनऊ साइड हींअर स्टार्ट कयो अथऊं सिंधियुनि खे कोचिंग ॾियणु, ऐं इहो कल्चर आहे नॉर्थ साइड। त उतां जा ॿार शुरूअ खां ई दिल्ली ऐं उन साइड वञी करे पढ़ाई कनि था, 7th 8th स्टैंडर्ड खां उन जी तयारी कनि था सर्विसिस जी, छो जो उते दे वांट टू पार्टिसिपेट इन नेशन बिल्डिंग थ्रू सर्विसिस। असां सिंधी बि नेशन बिल्डिंग में त असांजो वॾो रोल आहे, छो जो इकोनॉमीअ में त असां टॉप ते आहियूं। त पर मूंखे लॻे थो रुगो इकोनॉमी न हलाइणी आहे, असांखे एडमिनिस्ट्रेशन बि हलाइणो आहे, जुडिशरी बि हलाइणी आहे। त सभिनीनि हंधि असांखे उन में पार्टिसिपेट करणु खपिजे।
ऐं काफ़ी डिफिकल्ट हो, पर 2 साल तपस्या कई ऐं आई एम हियर। कॉन्ग्रेचुलेशन। थैंक यू। हिन खां पोइ तव्हां जीअं चयो कि तव्हां पहिरीं हुते फीमेल आहे जंहिंखे कच्छ मां क्वालिफाई कयो, त मुंहिंजे ख्याल सां तव्हां पहिरीं सिंधी फीमेल आहे, हाँ, कच्छ मां त तव्हां खां पहिरियों हिकिड़ी फीमेल क्वालिफाई कयो, मगर सिंधियुनि में तव्हां पहिरीं फीमेल आहे जेकी कच्छ एरिया मां क्वालिफाई कयो। कच्छ डिस्ट्रिक्ट, सॼे डिस्ट्रिक्ट मां। हूअं केरु उतां जो रहाकू केरु पढ़ाई करे ऐं सिविल सर्विसिस में न निकितो। त 30 साल अॻु त गूगल न हो, कुझु न हो। मूंखे बुक्स बि अहमदाबाद ऐं दिल्लीअ मां घुराइणा पवंदा हुआ पढ़ाईअ जे लाइ। काफ़ी डिफिकल्ट सिचुएशन हुई, पर असां सिंधियुनि जी ख़ासियत आहे, असां हिकु दफ़ो डिसाइड करे वठंदा आहियूं त उते पहुची वेंदा आहियूं। उहो त आहे। ही त जाम सुठो लॻो, असांखे जाम प्राउड तो फील थिए कि हीअ जो IAS जो कल्चर अॼु खां ई कोन्हे, त जीअं जाम पुरानो असांजो ही कल्चर आहे, सिंधी बि कल्चर आहे। सिंधी हेॾे मूंखे बि ख़बर आहे, मां हिकिड़ी नंढी ॻाल्हि थी शेयर कयां कि मां तव्हां चई सघो था मां बि अधु गांधीधाम जी आहियां, छोकी मुंहिंजी मम्मी गांधीधाम में जायल आहिनि, हुते ई रहियल आहिनि। त सी सच ॻाल्हि आहे कि असांजे आदिपुर गांधीधाम में वधीक माण्हू न सुञाणींदा आहिनि। जीअं मां लखनऊ में रहंदी आहियां त माण्हू ही किथे आहे, गांधीधाम किथे आहे, आदिपुर किथे आहे, मगर जेकी असली सिंधियत आहे असांजी, हेतिरी अगरि मां जेतिरी बि सिंधी ॻाल्हाए सघां थी त हुनजो श्रेय हिन गांधीधाम ऐं आदिपुर जी सिंधी खे वञे थो। ये ॻाल्हि जाम सच आहे कि हुते जाम सिंधी आहिनि। सिंध जो रेप्लिका आहे। सिंध जो रेप्लिका आहे, एग्ज़ैक्टली। मां जेतिरो बि सिंध ॾिठो आहे गांधीधाम ऐं आदिपुर में ई ॾिठो आहे पंहिंजे बचपन खां। त अञा खां पहिरियों तव्हां के चैलेंजेस तव्हांजी फैमिली तव्हांखे 100% सपोर्ट कयो? जीअं तव्हां चयो कि हुते ईज़ी कोन हो ऐं तव्हां पहिरीं फीमेल आहियो पंहिंजी फैमिली मां बि कि ॿाहिरि निकिरी करे तव्हां कमु कयो, त सोसाइटी जो हुते जेके सिंधी हुन टाइम में रहंदा उन्हनि जो छा हो? तव्हांखे कंहिं कोन चयो कि अरे तूं पढ़ाई छॾ, हाणे शादी करे वठ या ईअं कुझु? इहो त प्रॉब्लम हो। मुंहिंजे डैडी खे बि थोरो टेंशन थींदो हो कि सिंधीअ में एॾा पढ़ियल छोकिरा न हूंदा आहिनि, ऐं घणो करे असां बिज़नेस में वेंदा आहियूं त एजुकेशन जे तरफ़ एॾो रुझान न हूंदो आहे। त मुंहिंजे डैडीअ खे थोरो टेंशन थींदो हो, चवंदो एॾो पढ़ी वठंदी, पोइ पढ़ियल लिखियल छोकिरो न मिलंदो त शादीअ में प्रॉब्लम थींदो। पर मुंहिंजे डैडीअ खां वधीक हुते जेके माण्हू उहे बि जॉब खे ॾाढो ट्रीट कंदा हुआ ॼण भई कुझु क्राइम पिया था कयूं, छो जो हुते बिज़नेस कम्युनिटी आहे त पैसे खे वधीक महत्व ॾींदा आहिनि। त घणा माण्हू, मां जॾहिं ट्रेनिंग में वियसि त मुंहिंजो डैडी कंहिंखे ॿुधाईंदो न हो कि मां नौकिरी थी कयां, उहो चवंदो हो ट्रेनिंग थी करे। न त माण्हू चवंदा अरे तव्हांजी धीउ खे कहिड़ी ज़रूरत पइजी वई नौकिरी कराइण जी तव्हांखे, त मतिलबु इहा टॉन्ट वांगुरु ॻाल्हाईंदा हुआ। त पर मां मतिलबु डॉक्टर जगवानी जी मूंखे कॉन्टेक्ट कयो ऐं हिन प्लेटफॉर्म ते मूंखे ही चवण जो मौक़ो मिलियो आहे, त मां एप्रिशिएट कंदसि कि ही जेको हिननि स्टार्ट कयो आहे अनमोल रतन, ऐं असां जहिड़ा माण्हू जिन स्ट्रगल करे ऐं आया आहियूं, महिनत करे आया आहियूं, उन्हनि खे माण्हुनि सां मुखातिब करण जो मौक़ो थो मिले त उहे बि प्रेरित थींदा। ऐं उहो मूंखे लॻे थो हिननि जी हिकिड़ी विजनरी आइडिया आहे कि उहे नेक्स्ट जनरेशन खे इहो पास ऑन करे था सघनि। ऐं उन्हनि खे जीअं अहमदाबाद में बि ट्रेनिंग वग़ैरह शुरू कई अथऊं, सक्सेस रेट सुठो आहे। त जीअं आदिपुर गांधीधाम जिते सिंधोलॉजी सेंटर आहे, हिकिड़ो सिंधी स्कूल आहे सोहितराम गिदवाणी सिंधी स्कूल, उन साइड चङा सिंधी, मतिलबु रीसेटलमेंट खां पोइ चङा सिंधी उते आहे। उन साइड बि जे कुझु शुरू कंदा ऐं मुंहिंजी हेल्प खपे, किथे मूंखे मोटिवेशनल लेक्चर ॾियणो आहे ॿारनि खे, कुझु एनकरेज करिणो आहे, त मां जेतिरो मूंखां थी सघंदो उहो उन्हनि खे सपोर्ट कंदसि। ऐं हीअ जेका जोत जॻाई अथऊं उहा असां सभु अॻियां हलाईंदा रहूं, इहा ई मुंहिंजी वॾी अचीवमेंट थींदी। त हाणे मैम तव्हांजी हॉबीज़ ते अचूं था। तव्हां चयो कि तव्हांखे शादी खां पहिरियों एम्ब्रॉयडरी जो जाम शौक़ु हो, त तव्हां कहिड़ी एम्ब्रॉयडरी कंदा हुआ? मां घणो करे कॉमन एम्ब्रॉयडरी, घड़ी त एॾी न कंदी हुअसि, पर कॉमन एम्ब्रॉयडरी कंदी हुअसि। मूंखे क्रिएटिविटीअ जो शुरूअ खां शौक़ु हूंदो हो, त मूंखे डिज़ाइनिंग करण ऐं मतिलबु मूंखे शौक़ु हूंदो हो कि मां हिकिड़ो बुटीक खोलियां।
त मुंहिंजी ॾाॾी जेका हूंदी ट्रेडिशनल ऑब्वियसली सिंध मां आया त चवंदी इहो दर्जियुनि जो कमु कंदी आहे तूं वञी हाणे उहा अखर ई ईअं चवंदी असां 10 नांगरियुनि ते 10 ॾीआ ॿारे था रखूं तव्हांजे लाइ ऐं तूं इहो दर्जियुनि जो कमु कंदी आहे। अच्छा मैम, तव्हां हाणे एनवायरमेंट प्रोटेक्शन लाइ कमु करे रहिया आहियो त थोरो हुन जे बारे में ॿुधाइजो प्लीज। हा, हाणे एक्चुअली मूंखे ग्रेजुअली मुंहिंजा हॉबीज़ बि चेंज थींदा विया। जीअं जॉब में आयसि त ई थोरा टीडियस कम आहिनि, एम्ब्रॉयडरी, कुकिंग ऐं इहे, त मुंहिंजा शौक़ बि चेंज थींदा विया। ऐं अॼुकल्ह मां थोरो एनवायरमेंट कॉन्शियस थींदी आहियां। जीअं घर में असां गणपति रखंदा आहियूं त ॿारनि खे हाणे मां चवंदी आहियां इको फ्रेंडली रखो, भई जीअं समुंड जो पाणी ख़राब न थिए, पोल्यूशन न थिए। या घर में बि जीअं जेको किचन वेस्ट आहे उनखे मां रिसाइकल करे ऐं जेको खाद विझंदी आहियां प्लांट्स में उहो उनखे रिसाइकल करे विझंदी आहियां। मां किचन जो जेको ग्रीन वेस्ट आहे उनखे फिटी न कंदी आहियां। या जीअं फ्लैग होइस्टिंग जे ॾींहुं फ्लैग में बि उहो ॿिज ईंदा आहिनि, जेके फ्लैग था किरी पवनि पट ते त उन मां वण निकिरंदा आहिनि जिते बि किरंदा उहे। त अहिड़ियूं शयूं जेके मूंखे ॾिसण ईंदियूं आहिनि। या पेपर बैग्स वधीक यूज़ करणु, या कपिड़ा रिसाइकल करणु, उन सभ में मां हाणे धीरे धीरे इन्वॉल्व थिया पई थी। रीटा मैडम, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हां असांजे इंडी नसलनि खे, लेडीज़ खे, ॿारनि खे ऐं सिंधियुनि भाइरनि भेनरुनि खे एॾी सुठी नॉलेज ॾिनी आहे। पर जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां जंहिं पहिरियों दफ़ो सोचो त तव्हां यूपीएससी जो एग्ज़ाम ॾींदव, सेंट्रल सर्विस में वेंदव, त तव्हांजे जीअं फादर तव्हांखे चयो, तव्हांखे उन वक़्तु छा लॻो, करणु खपे या न? न, मां त डिटरमाइंड हुअसि कि मूंखे उहो कि मां जे जॉब कयां त के अहिड़ी जॉब कयां जिते मां कुझु कॉन्ट्रीब्यूट करे सघां। त जे मां घर खां ॿाहिरि वर्क थी कयां त डबल ड्यूटी थी कयां, मां घर जो त कंदसि ई, घर जे ॿाहिरि बि कंदसि। त आई शुड बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट। ऐं लकीली मूंखे अहिड़ी सर्विस मिली कि मतिलबु इंडियन रेलवे पर्सनल सर्विस, जंहिंमें तव्हां एम्प्लॉइज़ जो भलो था करे सघो। तव्हांजे एॾा माण्हू पंहिंजूं प्रॉब्लम्स खणी ईंदा आहिनि ऐं उन्हनि जी तकलीफ़ूं दूर करे सघो, उन्हनि खे थोरो रस्तो ॿुधाए सघो। जे तव्हांजे हथ में कुझु न आहे त ॿुधाए सघो कि कीअं हिनखे करे सघंदा। ऐं उन्हनि जे मुंहं ते जेको रिलीफ ॾिसी आराम थो अचे, उहो मूंखे लॻे थो माण्हू पैसा ख़र्चे करे NGOs हलाए इहो कमु कंदा आहिनि। मूंखे गवर्नमेंट पैसा थी ॾिए इहो कमु करण लाइ, त पंहिंजो सेटिस्फेक्शन बि थो मिले ऐं यू आर पेड फॉर योर सेटिस्फेक्शन। रीटा जी, जी जी, चवंदा न त उहे ॿ हथ, जी जी, जी जी, ॿुधायो। त इन करे मां तॾहिं डिसाइड कयो कि मां जे कॉन्ट्रीब्यूट करे सघंदसि किथे त मां जॉब कंदसि, न त मां न कंदसि। त इनिशियली फादर थोरो गुस्से थिया ऐं नाराज़ थींदा हुआ, पर मां उहो नज़र अंदाज़ कंदी हुयसि। ऐं नॉट दैट फादर खे रिस्पेक्ट न कंदा आहियूं, असां ॾाढो अॼु बि डिॼंदा आहियूं पंहिंजे फादर खां। पर जंहिं महिल तव्हां क्लियर कयो, जंहिं महिल तव्हां क्लियर करे आयो, तव्हां सर्विसिस में अची वियो, त तव्हांजे मिटनि माइटनि जो या तव्हांजे अड़ोस पड़ोस जो, जेके जीअं तव्हां चयो ॾाॾी चए पई दर्जी थींदी आहे, त शायदि ॾाॾी मथां जीअरी बि हुजे, त उन्हनि जो छा रिएक्शन हो? उहे पोइ ख़ुशि थिया जॾहिं पोइ उन्हनि खे लॻो न कि भई हीअ जॉब कहिड़ी आहे। छो जो हुते अवेयरनेस न आहे। जॉब मतिलबु जॉब ॻणींदा आहिनि, टीचर जी बि जॉब आहे, जज जी बि जॉब आहे। त हीअ कहिड़ी लेवल ते तव्हां वञी कमु था कयो, छा था कॉन्ट्रीब्यूट था करे सघो, इहो सभु अवेयरनेस न आहे। पोइ जीअं जॉइन कया, मुंहिंजो डैडी मूंखे पाण छॾणु हलियो नागपुर ट्रेनिंग में, त पोइ ॾिसी आयो त पोइ उन्हनि खे तसली थी कि न भई हाणे सेफ आहे मुंहिंजी धीउ, अहिड़ो डिॼण जी ॻाल्हि न आहे। पेरेंट्स जो मतिलबु मां हिन माध्यम सां इहो बि चवणु चाहींदसि कि कंहिं बि उहिदे ते पहुची वञो, पंहिंजे माउ पीउ खे हिते विहारियो। तॾहिं उन्हनि खे मतिलबु कंहिं ॻाल्हि में न सम्झो, भले केतिरा बिज़नेस में किथे वॾा थी वञूं, किथे जॉब में किथे कहिड़ी बि पोस्ट ते पहुची वञूं, उहो असां अॼु ताईं माउ पीउ जी रिस्पेक्ट कंदा आहियूं। पर उहा ॻाल्हि मूंखे लॻी कि न, हीअ ॻाल्हि मुंहिंजे लाइ सही आहे, असांजे अॻियां लाइ सही आहे, त मूं उहा कई।
जे तव्हां चयो न माउ पीउ जी इज़त कंदो त सिंधीअ में चवंदा आहिनि न त भई इहो अहिड़ी शइ आहे जेतिरी तव्हां माउ पीउ जी शेवा कंदव इहो अहिड़ो आहे जो तव्हांजी बि औलाद ओतिरी कंदी। जे तव्हां माउ पीउ जी शेवा न कंदव त हिन दौर में ई तव्हांखे ख़बर पवंदी तव्हांजी औलाद बि न कंदी। तंहिंजे करे इहा तव्हांजी बिल्कुलु चवणी सही आहे। ऐं ॿियो तव्हां जीअं ॿुधायो त भई महिनत सभिनी जी तव्हां मदद कंदा त चवंदा आहिनि त जेके उहे ॿ हथ जेके कंहिं वक़्तु कंहिं इंसान जे दुख में उनजा आंसू पोचनि था उन ॿिनि हथनि खां वधीक सुठा आहिनि जेके तव्हांजे लाइ दुआ था घुरनि। दुआ घुरण खां वधीक कंहिंजी मदद कयो, कंहिंजा ॻोड़ा उगो, कंहिंजे दुख में वञो, उहो वधीक इंसान लाइ सुठो आहे। तव्हां एॾियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। ऐं हिकिड़ो मां तव्हां आख़िरी में एतिरो पुछंदुमि त तव्हां असांजी जेका ईंदड़ पीढ़ियूं आहिनि जेके जंहिंमें ख़ासि करे असांजी लेडीज़ आहिनि ऐं ख़ासि करे उन्हनि जी जेके माइरूं आहिनि जेके अॼु बि घबराइनि थियूं त असांजी धीअ सर्विस में न वञे, हिते ऑफिसर हूंदा आहिनि, जीअं पुलिस आहे IPS, पुलिस में वेंदी हेॾा पुलिस वारा मिलंदा, या आर्मी में वेंदी हेॾा आर्मी वारा मिलंदा, तव्हां उनखे छा मैसेज ॾींदव? न मां त अॼु मूंखे 30 साल थिया आहिनि गवर्नमेंट में, पर मूंखे कॾहिं अहिड़ो न फील थियो कि भई मां किथे अनसेफ आहियां। पाण हिकारी गवर्नमेंट सर्विसिस में लेडीज़ जी एॾी केयर ऐं रिस्पेक्ट कंदा आहिनि कि उन्हनि खे हिकिड़ो स्पेशल ट्रीटमेंट मिलंदो आहे लेडीज़ खे। उन्हनि खे असांखे जीअं पोस्टिंग्स में बि ॾिसंदा आहिनि भई उन्हनि खे का डिफिकल्टी न थिए त अहिड़ी जॻह ते न कयूं जिते उन्हनि खे कंहिं ॻाल्हि जी रिस्क हुजे, या इवन मेल्स बि जेके आहिनि उहे एॾो रिस्पेक्ट सां ट्रीट कंदा आहिनि कि जॾहिं असां सिस्टम में अंदरि था अचूं तॾहिं असांखे उहा रियलिटी ख़बर थी पए। ॿाहिरां रही करे हिकिड़ो हवो जेको हूंदो आहे उहो जनरलाइज़ थी वेंदो आहे, पर गवर्नमेंट सर्विसिस में लेडीज़ खे एॾी ऐं गवर्नमेंट बि एॾा बेनिफिट्स ॾिना आहिनि, एॾो उन्हनि जे लाइ एडवांटेजिस ॾिना आहिनि कि मूंखे लॻे थो कि इट इज़ द बेस्ट ऑप्शन फॉर लेडीज़ टू वर्क अगरि गवर्नमेंट सर्विसिस में वञनि था। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां असां तव्हांजा इन करे थोराईंदा आहियूं जो हिन सोशल मीडिया जे ज़माने में पिक्चर्स में, वीडियोज़ में, या जेके प्राइवेट चैनल फिल्मूं ठाहिनि था उहो ॾेखारीनि था त गवर्नमेंट सर्विस में औरत जी काई इज़त न आहे, उनखे तकलीफ़ ॾिनी वञे थी। पर तव्हां त हिकिड़ा जीता जागता सबूत असांजे साम्हूं वेठा हो। असांजी सरकार में तव्हांखे काई तकलीफ़ कान्हे, सरकार कहिड़ी बि हुजे, पर सरकार लेडीज़ जो ख़्यालु रखे थी, कहिड़े बि समाज जी लेडीज़ हुजे उनखे रिस्पेक्ट ॾिए थी। तव्हांजो असां जी 100% इहो त 100% गिवन आहे कि बिल्कुलु मतिलबु लेडीज़ खे 2 दफ़ा सोचणो न आहे कि उन्हनि खे हिन सर्विस में वञिणो आहे कि न वञिणो आहे। इट इज़ द बेस्ट डिसीजन आई हैव टेकन इन माय लाइफ। ॾाढो सुठो, तव्हांजो ख़्याल ॿुधी ॾाढा सुठा लॻा। छा तव्हांजा ॿार बि हिन लाइन में अचण लाइ आहिनि तयार? अनफॉर्चुनेटली नॉट। मुंहिंजा ॿार उन्हनि खे प्राइवेट सेक्टर जी चकाचौंध ॾाढी वणे थी। उहा बि ठीकु आहे न, सर्विस त आहे न। मुंहिंजो मतिलबु आहे सर्विस इंडस्ट्री में, नौकरी में। मां नथो चवां त गवर्नमेंट में अचनि, प्राइवेट सेक्टर में बि त उहा ई ॻाल्हि आहे न। हा, त मुंहिंजी वॾी डॉटर ऑलरेडी जॉब में आहे साल खां, ऐं नंढी डॉटर कॉलेज में आहे, त उहा ऑलरेडी 1 साल खां जॉब कंदी आहे, पंहिंजो जॉब एंजॉय पई थी करे। त अॻियां मास्टर्स कंदी ऐं अॻियां बि जॉब कंदी, पर अॻियां हली चए थी पंहिंजो बिज़नेस कंदसि। उन में मां रोकींदी न आहियां। ॿारनि खे मूं हिकिड़े पौधे वांगुरु उगण ॾिनो आहे कि उन्हनि खे जेतिरो उगणो आहे उगनि। असां रुगो हेठि फर्टिलाइज़र विझंदा आहियूं उन्हनि खे। तव्हांजे ॻाल्हाइण मां, तव्हांजे संस्कृत मां असांखे ईअं लॻे थो तव्हांजे माता पिता तव्हांखे ॾाढी सुठी ट्रेनिंग ॾिनी आहे। मां सम्झां थो तव्हांखे रोटी ठाहिण जी बि ॾाढी सुठी प्रैक्टिस कराई हूंदव नंढे हूंदे। बिल्कुलु, तव्हां घर अचो, तव्हांखे दाल पकवान, कढ़ी चांवर जेको चओ सभु मिलंदो। तव्हांजी इहा जी इन में त कोई दो राय न आहे कि माउ पीउ सुठी ट्रेनिंग ॾिनी आहे, पर उन खां वधीक मां जॉइंट फैमिलीअ में रही हुअसि, त मुंहिंजा चाचा, माउ पीउ, ॾाॾो ॾाॾी सभु गॾु रहंदा। ऐं मूंखे लॻे थो जेके ग्रैंड पेरेंट्स सां पलियल ॿार आहिनि उहे वधीक ग्राउंडेड ऐं मैच्योर हूंदा आहिनि, छो जो पेरेंट्स घणा दफ़ा नरम दिल थी वेंदा आहिनि, पर ग्रैंड पेरेंट्स उनखे मैच्योरिटी सां हैंडल कंदा आहिनि। त इन करे उहे उन्हनि खे ख़बर हूंदी आहे किथे रोकणो आहे, किथे पुठियां वञिणो आहे, किथे अॻियां वञिणो आहे। मूंखे ग्रैंड पेरेंट्स जेको असांखे पालियो आहे न, उहो असांजे लाइ ॾाढो वॾो इन्फ्लुएंस आहे। उन्हनि ई मतिलबु इहो सेखारियो कि महिनत ऐं परिश्रम सां हमेशह अॻियां वधो ऐं पंहिंजो रस्तो पाण ठाहियो।
इहा ॻाल्हि सही आहे। चवंदा आहिनि न भई कॾहिं कॾहिं जॉइंट फैमिली त अॻे असांजो कंसेप्ट जॉइंट फैमिली जो ई हूंदो त ईअं ई हूंदो त अगरि माउ अख ॿूट कंदी भई छॾे छोकिरी आहे छॾे ॾेसि त चाची हूंदी या ॾाॾी हूंदी त उहा चमट वाहे कढंदी छोकिरी ग़लति थी करे हे त इहो जॉइंट फैमिली जो फ़ाइदो आहे। असां बि मारां खाधियूं नंढे हूंदे चाचनि जूं सभिनी जूं मारां खाधियूं आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, उन्हनि रोकियो त हाणे लॻंदो आहे की सही रोकियो। हा, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, असां तव्हांजो दिलि जी गहराइनि सां वरी स्वागत था कयूं ऐं उमेदु था कयूं असांखे कॾहिं बि तव्हांजी कंहिं सिंधी समाज जे लाइ लेक्चर जे लाइ या कंहिं ॿारनि जे क्लासिस लाइ, जीअं पुणे में असांजो पीटर दलवानी साहब प्रोग्राम करे रहिया आहिनि, तहिड़ा IPS क्लासिस वठंदा असां तव्हांखे घुराईंदासीं। ऐं असांजे सिंधी समाज जा जेके बि ॿिया मेड़ावा थींदा आहिनि, मेला थींदा आहिनि, प्रोग्राम थींदा आहिनि, असां तव्हांखे उते बि हिकिड़ो आदर्श करे घुराईंदासीं त तव्हां उन ॾुखे वक़्त में इहा सर्विस क्लियर कई आहे जंहिं वक़्त में कंप्यूटर न हो, ॿोली न हुई, भाषा न हुई, किताब न हुया। अॼु त ॿारनि खे सभु अवेलेबल आहे। तव्हां वरी असांजे जी जी पीटर साहब प्लीज़। तव्हां मूंखे हेॾो मान ॾिनो ऐं मूंखे पब्लिक सां कॉन्टेक्ट करण जो मौक़ो मिलियो जिते मां उन्हनि खे एनकरेज करे सघां, मोटिवेट करे सघां, त मूंखे बि ॾाढो सुठो लॻो की इन प्रोग्राम में आई आहियां। ऐं तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधायां थो जी जी हा, आदिपुर गांधीधाम मां वेंदी रहंदी आहियां, जे उन साइड बि त कॾहिं तव्हांखे थिए की कुझु अहिड़ो सेटअप कयूं सिंधियुनि जे लाइ त उते बि मां तव्हांखे जेका हेल्प थी सघंदी। तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधायां थो त हीअ जेका बि असांजी तस्वीर ऐं आवाज़ जे माध्यम सां पाण में जेका बि भेटा थी आहे इहा सॼी रिकॉर्ड थी आहे, इहा NCPS जे रिकॉर्ड में रहंदी ऐं ईंदड़ ॿार जेके बि UPS जी तयारी कंदा उन्हनि खे असां इहो वीडियो ॾेखारींदासीं त हिन मैडम ॾिसो हीअं करे हिन दौर में बि तयारी कई। इहा असांजे लाइ हिकिड़े फ़ख्र जी ॻाल्हि आहे जो NCPS असांखे सपोर्ट करे रही आहे त असां इहे रिकॉर्ड करे रखंदासीं। पीटर सर प्लीज़ थैंक्स। थैंक यू रीटा जी, तव्हां हेतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं असांजे समाज खे ॿुधायूं ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो मां बि गांधीधाम में आदर्श महाविद्यालय स्कूल जो पढ़ियल आहियां। त आदिपुर गांधीधाम ईंदा वेंदासीं। मतिलब जी गुरमुख जी न मतिलब पीटर चवण जो आहे त आदिपुर में जीअं भाई प्रताप जेको शहर ठाहियो असांजो हेॾी वॾी महिनत करे सिंधियुनि खे वसायईं त उनजी मिटीअ में सिंध जी ख़ुशबू ईंदी आहे, तॾहिं जेके बि उते पढ़िया आहिनि त किथे न किथे सुठी पोस्ट ते विया आहिनि। हा, किथे न किथे वञी मिलंदा आहियो। ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली। ज़रूर, थैंक यू किरण जी प्लीज। थैंक यू मैम, प्लीज तव्हां बैक स्टेज रहो ऐं असांजे जेका नवां ऑफिसर आहिनि मिस्टर किशन लालचंदानी जी उन्हनि जो इंटरव्यू ज़रूर ॾिसो। असां लास्ट में तव्हांखे इनवाइट कंदासीं प्लीज। ओल्ड विल गिव वे टू न्यू। थैंक यू मैम। ओके, त ही त असांजे विच में असांजी सीनियर ऑफिसर मैम, जाम सुठो लॻो कि सिंध जे हिकिड़े नंढे शहर में जिते हुननि खे बुक्स कोन हुयूं, किताबूं कोन हुयूं, हुतां खां ही IAS ठहियूं 1990 में। हाणे हिकिड़ी जाम छा चइबो आहे सिंधीअ में अगरि चवां त अचंभे वारी ॻाल्हि थी वई। अॼु जेके असांजा ॿिया अनमोल रतन आहिनि हुननि सां मां जॾहिं सुबुह जो ॻाल्हायो ऐं जॾहिं हुननि जो बायो पढ़ियो त मां त पक शॉक थी वियसि। जेतिरा बि असांजा ॿार आहिनि जंहिंखे लॻंदो IAS जाम टफ आहे, IAS जाम टफ आहे, हिकु बार में क्लियर न थियो, 2 बार में क्लियर न थियो त छॾे ॾियो, न पढ़णो आहे, न। हिते मां इनवाइट करणु थी चाहियां मिस्टर किशन लालचंदानी जी। हाणे रुगो ही ॿुधाईंदसि हिकिड़ी लाइन हिननि लाइ। किशन लालचंदानी जी खे प्लीज स्क्रीन ते खणी अचो। तव्हां सभी सिंधी जेका असांजो समाज आहे, जेके बि असां सिंधी अनमोल रतन खे सुहिणा सिंधी पुणे ते ही वीडियो ॾिसनि पिया, हिननि 6 दफ़ा एग्ज़ाम क्लियर कयो आहे। मां रिपीट कंदसि, हिननि 6 दफ़ा एग्ज़ाम क्लियर कयो आहे। जेतिरा दफ़ा बि ही वेठा आहिनि एग्ज़ाम में, हिननि एग्ज़ाम क्लियर ही कयो आहे। CSE 2017 412 रैंक, CSE 2018 271 रैंक, CSE 2019 rank 199, then IFS 2017 rank 17 and ESE 2015 rank 21। तो जेतिरा दफ़ा भी एग्जाम में वेठा आहिनि सुठी रैंक सां पास थियल आहिनि। हिननि जे मथां झूलेलाल जी असीम 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 कृपा आहे। ऐं मां हिननि खे स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदसि मिस्टर किशन लालचंदानी जी। जय झूलेलाल सर। हिन खां वधीक मूंखे सम्झ में न आयो तव्हांजो छा इंट्रोडक्शन ॾियां। जी सर सभिनी खां पहिरियों मां जी तव्हां ऑलमोस्ट मूंखे मुंहिंजी जर्नी खे ब्रीफ करे छॾो। जी मां 6 दफ़ा UPSC जे वेरियस एग्ज़ाम्स में अपीयर थियो आहियां और
6 दफ़ा मां एटलीस्ट मुंहिंजी रैंक आई आहे, त मुंहिंजी इंक्रीमेंटल प्रोग्रेस आहे। त हिन करे तव्हां ये प्लेटफॉर्म ॾिनो मुझे ताकि मां सिंधी स्टूडेंट्स खे मोटिवेट कर सकां कि अगर सक्सेस हिकु दफ़ा न मिलती है तो तव्हांखे निरंतर प्रयास करते रहना चाहिए ताकि अल्टीमेटली तव्हां सक्सीड थी सको। क्या बात है, छा ॻाल्हि आहे सर। त सर तव्हांजो तव्हां 6 दफ़ा एग्ज़ाम क्लियर कया, त तव्हां ग्रेजुएट आहियो बिट्स पिलानी मां। तव्हांखे कतार एयरवेज आई गेस इन MNC तव्हांखे जॉब ऑफर थी हुई, त तव्हां हू छॾे ॾिनी छो? जी तव्हांखे MNC में जॉब ऑफर थी हुई, कतार में थी हुई, तव्हां एॾे वॾे सुठे कॉलेज मां पढ़िया आहियो बिट्स पिलानी, त तव्हांखे छा जो या अॼुकल्ह जी जनरेशन आहे चवंदा MNC में जॉब मिलणु हर यंगस्टर जो सुपिनो थींदो आहे, त तव्हां सिविल सर्विसेज में कीअं आया? तव्हांखे छा इंस्पिरेशन मिली? जी मुंहिंजी बुआ शुरूअ खां मूंखे इंस्पायर कंदी हुई सिविल सर्विस लाइ। मां पढ़ाई में शुरूअ खां ठीकु हूंदो त उन्हनि जो सपनो हो कि मूंखे एज अ सिविल सर्वेंट देखना चाहती थी वो। त मुंहिंजी इंजीनियरिंग सुठी हुई, त मां 2014 में इंजीनियरिंग सर्विस में अपीयर थियो और मां पहले ही वर्ष इंजीनियरिंग सर्विस में सेलेक्ट थी वियुमि। त मूंखे कंफ्यूजन हो कि whether I should go to Qatar or I should stay in India. Then my family motivated me, मुझे परिवार जन मुझे मोटिवेट किया कि ठीक है तुम कर सकते हो, एक अच्छी जॉब है, तो मतलब why not try for civil services in India itself, and it's always better to give back to your society being here. अगर मां ॿाहिरि वञी छॾींदुमि त मूंखे अचणु मुश्किल थींदो, त हिन करे मां हिते ही रहियुमि और आगे प्रयास किए कि IAS या IPS बन सकूं। अच्छा, त सर तव्हां 6 दफ़ा एग्ज़ाम में वेठा, त तव्हांजा 6 दफ़ा सब्जेक्ट छा हुआ? सेम सब्जेक्ट तव्हां वेठा कि हर दफ़ा तव्हां चयो कि हिन दफ़े ॿियो थो ट्राई कयां, हिन दफ़े ॿियो थो ट्राई कयां सब्जेक्ट? जी इंजीनियरिंग सर्विस में तव्हांखे एक इंजीनियरिंग सब्जेक्ट ही चूज करना पड़ता है। त मां इंजीनियरिंग सर्विस में मैकेनिकल इंजीनियरिंग सां अपीयर थी हूँ। मुंहिंजी ग्रेजुएशन भी मैकेनिकल इंजीनियरिंग में ही थी। तो means I cleared in 2014 and I got Indian Ordnance Factory. I was not satisfied and I appeared in it again, and in 2015 I got Indian Railways. त मां 2015 को 2016-17 तक इंडियन रेलवेज मैंने जॉब किया। फिर वहाँ पे मेरा और भी इंटरेक्शन हुआ बाकी सीनियर्स ऑफिसर्स से, और उन लोग ने मुझे सिविल सर्विसेज की तरफ मोटिवेट किया। तो 2017 में मैं सिविल सर्विस और फॉरेस्ट सर्विस दोनों में अपीयर हुआ एंड लकीली आई क्लियर्ड बोथ। तो 2017 आई गॉट मध्य प्रदेश कैडर इन फॉरेस्ट डिपार्टमेंट एंड इन सिविल सर्विस आई गॉट 412 रैंक। तो मेरे को दिल्ली अंडमान निकोबार एंड सिविल सर्विस मिली थी, लाइक SDM दिल्ली पोस्ट होते हो आप उसमें। बट उसके बाद क्योंकि शुरू से मोटिवेशन था IAS या IPS बनने का, तो आई ट्राइड टू अपीयर अगेन एंड in 2018 again I got 271 rank and I got Indian Audit and Account Service। और फिर उसके बाद भी सेटिस्फेक्शन नहीं हुआ कि अभी और पोटेंशियल है और मतलब और ऊपर जा सकते हैं, तो I appeared again in this year's exam 2019 and finally I'll get IPS this time mostly। वाओ, तो इंडियन पुलिस सर्विस में तव्हांजो मेन फोकस हो IAS या IPS में वञणु? जी सर हुन खां पहिरियों तव्हां हेतिरे डिपार्टमेंट में तव्हां रही चुकिया आहियो, एग्ज़ाम बि ॾिना आहिनि, त तव्हांखे हींअर ताईं कहिड़े डिपार्टमेंट में सर्व करण में वधीक तव्हांखे लॻो कि हिते मां वधीक सुठो सर्व बि कयां थो ऐं इंजॉय बि कयां थो? जीअं चइबो आहे न, पंहिंजे कम खे जेसिताईं तव्हां दिलि सां इंजॉय न कंदा तेसिताईं मज़ो न ईंदो। त तव्हांखे IPS में उहो कमु करिणो आहे कि फॉरेस्ट सर्विस में मज़ो आयो तव्हांखे? जी फॉरेस्ट सर्विस भी सुठी आहे। हाणे मां MP काडर में आहियां, त हिते छा थींदो आहे कि तव्हां आदिवासियुनि जे लाइ स्पेशली कुछ सुठो करी सघंदो आहे। लाइक यहाँ पे आदिवासी महुआ कलेक्शन में मोस्टली डील करते हैं, त असां छा कयो कि असां सारे मिडिल मैन से हटाए छॾो बाय इम्पोजिंग वेरियस बायोडाइवर्सिटी एक्ट। हुन खां पोइ वो डायरेक्टली महुआ अंडर प्राइसिस में बेचते थे, तो असां हुननि खे अवेयर कराइनि कि हिन जो रेट हिन खां वधीक आहे, असां हुन जो रेट ऑलमोस्ट डबल करे छॾो।
त कहीं ना कहीं एक सेटिस्फेक्शन मिलता है कि आप मतलब जो समाज का सबसे पिछड़ा तबका है आप उसके लिए कुछ सेटिस्फैक्टरी कर पा रहे हो। और असांजो प्लान आहे कि अॻितां कि असां उन्हनि खे ट्रेन करींदा कि तव्हां खुद ही महुआ सां वैल्यू एडिशन करे दारू जो निर्माण करो ताकि तव्हांजी इनकम और भी वधी सघे। त फॉरेस्ट सर्विस मूंखे पर्सनली काफ़ी पसंद आहे। प्लस मां अपने होम कैडर में भी आया और घर के पास में भी हैं तो फैमिली भी खुश आहे। त मीन्स till now I have enjoyed forest service very much and I am looking forward for my next assignment. ऑल द बेस्ट सर। त हिन खां अलावा तव्हां हेतिरो दफ़ो क्लियर कयो तव्हांजी हॉबीज़ छा आहिनि? तव्हां हेतिरी पढ़ाई जो कीअं तव्हां ब्रेक कयो, कीअं तव्हां हिनखे अॻियां वधायो? तव्हांखे हीअं कॾहिं कोन लॻो हाणे बोर थी वियो आहियां जेकी जॉब आहे हुन में ई रहां, या तव्हांजे घर वारनि तव्हांखे चयो हुजे छा ज़रूरत अथई एॾी सुठी जॉब अथई त ऑलरेडी अफ़सर आहीं तूं त वरी छा ज़रूरत अथई वरी ॿीहर जी एग्ज़ाम, हीअं कॾहिं थियो? हाँ हीअं थियो। मां घर वाला मीन्स 1 या 2 अटेम्प्ट बाद दे वर लाइक कि ठीक है वो बन गए हो क्यों इतना पुश कर रहे हो। बट वन थिंग विच गॉट मी गोइंग वॉज कि तव्हांजो इंटरेस्ट शुड बी देयर इन द सब्जेक्ट। इफ आपका इंटरेस्ट होता है तो आप अपने आप को पुश कर सकते हो। मतलब इर्रिस्पेक्टिव आई हैव गिवन 5-6 अटेम्प्ट तो मेरे को कभी भी बोरियत महसूस नहीं हुई या मुझे ऐसा नहीं लगा कि मैं कुछ मतलब बोझ है मेरे ऊपर या मैं ये क्यों कर रहा हूँ। और दूसरी चीज ये थी कि एक फायर होनी चाहिए अंदर से। अगर आपके अंदर फायर है कि आप बन सकते हो या आपको बनना ही है तो मतलब भली आपकी किस्मत 1 बार साथ नहीं दे 2 बार साथ नहीं दे बट अल्टीमेटली इफ यू आर वर्किंग हार्ड इन द राइट डायरेक्शन तो कहीं ना कहीं आपको सक्सेस मिलती है। और ऊपर वाला भी फिर आप पे कहीं ना कहीं कृपा दिखा के आपको अपने मुकाम पे पहुंचा देता है। क्या बात है सर, जाम सुठो लॻो ॿुधी करे। त तव्हां असांजे हिते जेके IAS जेतिरा बि असांजा ॿार आहिनि हू जीअं डीमोटिवेट थी वेंदा आहिनि त सभिनि खां पहिरियों त मूंखे ॿुधायो तव्हां पढ़ाई सां गॾु छा कंदा हुआ? तव्हांजी एक्टिविटीज़ छा हूंदियूं हुयूं पढ़ाई मां थोरो ब्रेक वठण लाइ? जी मूंखे क्रिकेट खेॾण जो शौक़ु हो। मां अधु कलाक या पौन कलाक रनिंग भी करता था मैं लगभग दिन में। तो मां फिजिकल फिटनेस की तरफ थोड़ा सा इंक्लाइंड था। अपार्ट फ्रॉम दैट मुझे लोगों से बात करने में अच्छा लगता है। तो कभी जैसे डीमोटिवेट हो गए तो आई यूज्ड टू टॉक विद सम इंस्पायरिंग पीपल की व्हेन दे से दैट नहीं यार अभी थोड़ा और पुश कर लो शायद नेक्स्ट ईयर हो जाए। तो कहीं ना कहीं इस तरीके से लोगों से बात करना या इंटरनेट पर जो टॉपर्स की इंस्पायरिंग स्टोरीज देखना जिनने काफ़ी स्ट्रगल करके क्लियर किया है तो मैं इस तरीके से अपने आप को बूस्टअप और चार्ज अप रखता था और इस तरीके से एनर्जी लेवल मेंटेन करता था। हाँ किरण जगवानी जी सर किशन साईं तव्हांखे त पहिरियों वाधायूं हुजनि। तव्हां एॾो सुठो ॿुधायो त 6 दफ़ा एग्ज़ाम ॾियण खां पोइ बि तव्हां हिमत न हारी। इहा सच नाइस माना एॾी सुठी महिनत आहे। त तव्हांजे लाइ शाह साहब साईं थोरो राउंड में कजोसि कैमरा खे। तव्हांजे लाइ अब्दुल शाह लतीफ़ अब्दुल बेटाई साहब चई विया आहिनि त हा शाह साहब चयो हो त जबलनि मंझि झोपड़ा यानी जबल जो पहाड़ होते हैं ना आप सिंधी थोड़ा घटि था समझो मैं ॿुधायां थो त जबलनि मंझि झोपड़ा से अच्छा त चवंदा आहिनि जबलनि मंझि झोपड़ा से झूला कीन जी सर ये जबलनि मंझि झोपड़ा से झूला कीन झुलन जिन जी उम्मीद अलाह मां ते पथरनि मंझि पलनि ते सदाई खिलनि जिन उम्मीद न लाथी अलाह मां। तव्हां बि उम्मीद कान लाथी। तव्हां बि हिकिड़ो दफ़ो चयो त मां करिणो आहे इहा महिनत कई उन सचे साईं उन तव्हांजे गुरूअ तव्हांजी आशीर्वाद ॾिनी ऐं तव्हां महिनत सां सक्सेस थियो। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो साईं त हिन माध्यम सां त तव्हां सिंधी सुहिणा सभु होशियार त आहियूं पर असां रहमदिल बि आहियूं सोफिस्टिकेटेड बि आहियूं असां ॾाढा साफ़ शफ़ाफ़ माण्हू आहियूं। तव्हां 6 दफ़ा ट्राई कई त तव्हांखे को सुठी में वञे। छा पुलिस खां वधीक तव्हांजी इहा इच्छा आहे त हिकिड़ो अटेम्प्ट ॿियो ॾेई IAS में वञो? हाँ स्टिल मुंहिंजी इच्छा है और मेरे पास मूं वटि 2 अटेम्प्ट स्टिल आहिनि सिविल सर्विस जा। त मां सोचां तो हिन दफ़ा एक आखिरी दफ़ा दोबारा से ट्राई करूंगा। तो असांजी इहा ई ख्वाहिश आहे छो जो जी जी छो जो पुलिस लाइ तव्हां जेको जी जी ॿुधायो मां हिकु ॻाल्हि और ऐड करना चाहूंगा कि
जैसे मतलब हम अपने गुरु से जुड़े थे, मतलब पूरी प्रिपरेशन में हमारे साईं जन थे, तो ऐसा नहीं था कि हम जैसे हम सिंधियों में लंगर होते हैं गुरु नानक जयंती पे या झूलेलाल की वर्सी पे या दिवाली पे, तो कहीं ना कहीं मतलब लंगर कराना या सेवा करना या कवर झुलाना या कहीं ना कहीं इस टाइप की एक्टिविटीज में भी इन्वॉल्व थे। तो कहीं ना कहीं अपनी कम्युनिटी से भी जुड़े रहे, और सिंधी काफी लोग मतलब जैसे मैंने काफी बार एग्जाम्स क्लियर किए हैं, तो कहीं ना कहीं गाइडेंस के लिए भी मैंने काफी हेल्प की है। तो कहीं ना कहीं और मेरे साईं जन का भी बहुत मतलब मेरे पे दया रही है, जिसके कारण मैं बन सका हूँ, इस मुकाम पे पहुंच चुका हूँ। तो कहीं ना कहीं मेरे मम्मी पापा और मतलब गुरुजी का भी बहुत बड़ा आशीर्वाद रहा है, और पूरे सिंधी समाज का भी रहा। हमारे यहाँ की भी सिंधी एसोसिएशन ने हमें काफी मोटिवेट किया, या जब मैं सेलेक्ट हुआ तो हर बार पुरस्कृत किया। तो कहीं ना कहीं उस चीज ने भी काफी मोटिवेटेड रखा मेरे को थ्रू आउट अपनी प्रिपरेशन में। तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे त दवा सां गॾु इंसान बीमार थींदो आहे, दवा वठंदो आहे, त दवा सां गॾु दुआ बि ज़रूरी आहे। तंहिंजे करे तव्हां जेके प्रिपरेशन कई उन सां गॾु तव्हां गुरुनि जी दवा बि वरिती। जी 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 जी, स्पेशली मां हिन ॻाल्हि खे हाईलाइट कंदुमि, और मां आगे आने वाली जनरेशन को भी मैं कहूँगा कि अपने पेरेंट्स और हमेशा मतलब समाज से जुड़े रहिए, भले आप कितना भी आगे बढ़ जाएं, बट अल्टीमेटली उनकी दुआ बहुत ज़रूरी है आपको किसी भी प्रोफेशन में सक्सीड होने के लिए। वेरी गुड, वेरी गुड साईं, बिल्कुलु मोटिवेशन good. ख्याल अथनि। असांखे तव्हांजी दाते बि ज़रूरत पई। तव्हां जिते बि रहंदव असांखे उमेदु आहे तव्हां इंसाफ़ सां पंहिंजी पोस्ट खे निभाईंदव, IPS थी रहंदव या IS थी रहंदव। उमेदु आहे त तव्हां पंहिंजे सिंधी हुजण जे ख़ातिर तव्हां ज़माने खे ॾेखारींदव त सिंधी कॾहिं बि कंहिंजो नुक़सानु न कंदो आहे, कॾहिं बि कंहिंसां ग़लति व्यवहार न कंदो आहे। असांजी साईं दर इहा ई प्रार्थना आहे त साईं तव्हांजो सुपिनो वरी पूरो थिए, हिकु अटैम्प्ट भले ॾियो। असां सभिनी सिंधी समाज जी दुआऊं आशीर्वाद संतनि जूं तव्हां सां गॾु आहिनि। ऐं असां कुझु जॾहिं तव्हांजो रिज़ल्ट आयो, अगरि तव्हां IS थियो त असां तव्हांजी आदर में हिकिड़ो बम्बई में वॾो पुणे में प्रोग्राम रखंदासीं ऐं तव्हांखे घुराईंदासीं ऐं तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं। पीटर जी बराबरि आहे? बिल्कुलु यस बिल्कुलु। सर। किशन जी थैंक यू वेरी मच। बहुत बहुत तव्हां हेतिरो धन्यवाद मोटिवेशन ॾिनो, जी, थैंक यू। मां तव्हांजो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां ॾाढो मोटिवेशन ॾिनो सभिनी खे। थैंक यू थैंक यू। किशन जी जंहिं महिल तव्हांखे टाइम मिले ही प्रोग्राम रिपीट में तव्हां लाइव हलंदो वापसि, तव्हां माण्हुनि जा कमेंट्स ॾिसिजो जेके तव्हांजे बारे में ॾिना अथऊं, त तव्हां यू क्रिएट अ हिस्ट्री इन सिंधी समाज। ऐं असांजे सभिनी दोस्तनि ॾाढो सुठो ॾिना आहिनि। हेड्स ऑफ, ग्रेट रिकॉर्डिंग क्लियरिंग सर। थैंक यू सर। और असांजो बि आपके लिए तव्हांखे भी सलूट बहुत आहे बहुत सर। धन्यवाद जी, आपने मेरे को एक प्लेटफॉर्म दिया ताकि एटलीस्ट मैसेज अपनी कम्युनिटी में जा सके, और भी सिंधी यंग बच्चे मोटिवेट होके सिविल सर्विसेज को आगे परस्यू करें। और आई विल ऑलवेज बी Thank you. अवेलेबल फॉर गाइडेंस, तो किसी को किसी भी गाइडेंस की जरूरत हो तो दे कैन कनेक्ट मी ऑन फेसबुक एंड यू कैन शेयर माय कांटेक्ट विद देम एज वेल। धन्यवाद। थैंक यू साईं, महिरबानी Thank you, तव्हांजी। ऐं तव्हां असां सां जुड़िया रहंदव। हाणे असां अधु 15-20 मिंट तव्हांखे मनोरंजन जो, कॉमेडी जो हिकिड़ो प्रोग्राम ॾेखारींदासीं। त थोरो चवंदा आहिनि न भई पढ़ाईअ सां गॾु किथे खिलण विलण बि ज़रूरी आहे। हाणे तव्हां उहे जेके सख़्तु ॾींहं आहे गुज़ारे चुका हो, तो हाणे थोरो खिलण जे मूड में अचूं था। किरण जी प्लीज़। हाँ, त मां रिक्वेस्ट कयां थी सर तव्हां प्लीज़ बैक स्टेज रहो ऐं अॻियां असांजो जेको एंटरटेनमेंट प्रोग्राम आहे हुनखे इंजॉय कयो। त असांजे सिंधियुनि में रुगो ही कोन्हे कि सिंधी अनमोल रतन आहे, त रतन में रुगो IAS IPS कोन आहिनि, रतन में असांजा सिंधी टैलेंट बि आहिनि। हेॾो टैलेंट तव्हां हिननि खे जाम सिंधी चैनल ते ॾिठो हूंदो, जाम जेको न्यूज़ 24 आहे, आज तक आहे, जाम चैनल ते अची करे कॉमेडी बि करे चुकिया आहिनि। मल्टी टैलेंटेड आर्टिस्ट आहिनि, एक्टर, डायरेक्टर, प्रोड्यूसर, जेतिरा नाला हिननि खे गिना वञनि हू घटि आहिनि। ऐं रुगो नालो हिननि जो काफ़ी आहे, मिस्टर पृथ्वी एलाणी जी, मल्टी टैलेंटेड आर्टिस्ट। जय झूलेलाल। जय झूलेलाल। किरण जी तव्हां ॾाढी सुठी एंकरिंग करे रहिया आहियो। मूंखे तव्हांखे ॾिसी करे मूंखे पंहिंजी बेटी यादि अची वई आहे जेका हैदराबाद में रहंदी आहे। सेम तव्हां हूअं था लॻो पिया। अॼु जगवानी साहब हाणे आदेश कयो आहे मूंखे त खिलणु ज़रूरी आहे। ओ थोड़ा 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 खिलणु ज़रूरी आहे, दुखनि खे सिलणु ज़रूरी आहे। ख़ासि करके हिन टाइम थोड़ो थोड़ो खिलणु ज़रूरी आहे, दुखनि खे सिलणु ज़रूरी आहे। थोड़ो थोड़ो खिलणु ज़रूरी आहे, दुखनि खे सिलणु ज़रूरी आहे। वेंदड़ जवानीअ में रुत मस्तानीअ में इश्क में फसण ज़रूरी आहे। थोड़ो 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 ओ रोते हुए आते हैं सब,
रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा, वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलाएगा। सभिनी सिंधी भाउरनि खे जय झूलेलाल। सभु एॾो शानदार प्रोग्राम साईं तव्हां रखियो आहे। पीटर पीतांबर साहब मां तव्हांखे नमन थो कयां। आदरणीय राम जवाहरानी साहब आहिनि। सभु मूंखे आसीसा अक्सर कार ॾींदा आहिनि ऐं मां एॾो तव्हांजो कुर्ब मञींदुसि, मां तव्हां से इहो एहसान मञींदुसि कि हेड़े प्रोग्राम में मूंखे तव्हां खणी आया आहियो जो मां हेड़नि हस्तियुनि सां मिली रहियो आहियां। छा हस्तियूं आहिनि, केॾा सिंपल सिटी माण्हू आहिनि। मां भेण खे ॾिठो, रीटा हेमरजानी, छा त एॾी शानदार हस्ती आहिनि। हाणे किशन जी खे ॾिठो त मां पहिरियों सोचींदो हुउमि त भई सिंधी सिर्फ़ु बिजनेसमैन आहिनि, पर न, सिंधी सभु ॻाल्हियुनि में अॻिते आहिनि। असांजे जेके सिविल सर्विस में असांजे हाई प्रोफाइल जेके ऑफिसर आहिनि उहे बि असांजा सिंधी, इवन मां ॾिठो आहे कि आर्मीअ में बि सिंधी पहुची विया आहिनि। त नमन थो कयां असांजी हिन शख्सियतुनि सां तव्हां मूंखे मिलायो ऐं सिंधी समाज जिते किथे अॻिते आहे। मां ॾिठुमि त फिलीपीन मां जेके राम सीतलदास, उन्हनि खे कहिड़ी सिंपल सिटी, केॾो शानदार व्यक्तित्व ऐं फिलीपीन जे बारे में ॿुधायूं। हाणे अचां थो मां पंहिंजी कॉमेडी में, छो त मूंखे खिलाइणु ज़रूरी आहे। तव्हां इहो ॾिठो हूंदो त सिंधी शहनाई, सिंधी शादियुनि जी मां ॻाल्हि थो करणु चाहियां, जो सिंधी शादियूं हिन महिल घटि थी थियनि छो त कोरोना जो टाइम आहे। कोरोना जे टाइम में सिंधी शहनाई मूंखे यादि अचे, ओ टेट टेण टेट 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 टेण टेट टेट टेण टेट टेण टेट टेण, एॾो मज़ो अची वेंदो आहे। किरण जी ॿुधंदा रहिजो, खिलंदा रहिजो। इहा जेका शहनाई आहे हाणे हर समाज में फेमस थी वई आहे। तव्हां ॾिसंदो असांजा अग्रवाल समाज हुजे, जैन समाज हुजे या कोई बि समाज हुजे, उहो पंहिंजे जेको ख़ुशियुनि जो मौक़ो हूंदो आहे त बैंड वारे चवंदा आहिनि, इहा सिंधी शहनाई ज़रूरु बजाना। त ॾिसो, तव्हां ॾिसंदो असांजे घर में के न बि नचंदा हूंदा। जीअं मूंखे यादि थी अचे पंहिंजे ॾाॾे जी, ॾाढा रोबीला हूंदा किरण जी, नचंदा न हुया, पर इहा शहनाई ॿुधंदा त पोइ सभई ॼणा बाबा खे वठी ईंदा। असांजे बाबा जी मूंखे यादि थी अचे, बाबा मस्तु खमीस पाईंदा हुआ, वाइट कलर जी, हिते रूमाल रखंदा हुआ। ऐं जेॾी महिल शादी थींदी न त तेॾी महिल हुननि खे ॿ लकुण हूंदा हुया, स्टिक हुननि वटि ॿ हूंदियूं, हिकु पुराणी जेका रोज़ यूज़ कंदा हुया, ऐं जेॾी महिल हिकु शादीअ जो माहौल हूंदो हो न त किरण जी उहो नई स्टिक खणंदा हुया। तो नई स्टिक खणी तैयार थी बढ़िया चांदीअ जा बटण जंहिंमें सोन जी पॉलिश हूंदी, ईंदा हुया। पोइ ईंदा हुआ पर रोब में नचंदा। असांजी अम्मा खे बि नुंहर हुनजी, माना असांजी माउ, असांजी चाचियूं हुनखे वठी ईंदियूं। पोइ असांजी अम्मा हेठि ईअं हेॾो चौड़ो पैजामो पाईंदियूं जेके सुथण चइबी, ऐं नथनी पाईंदी हिते रूबी ॻाढ़ो। अॼु असांजे सुर्ग में हूंदी, झूलो झूलींदी हूंदी असांजी अम्मा। ऐं असांजो बाबा बि सुर्ग में हूंदो, श्री देवी सां झूलो झूलींदो हूंदो, पक। एॾो मस्तु माण्हू हूंदो हुयो, मां तव्हांखे छा ॿुधायां। ऐं बाबा जंहिं महिल ईंदा नचंदा हुया, पोइ लॻंदो ईअं भई गुस्से में था नचनि, ईअं लॻंदो भई चवनि था आयो त हड़ई खोबला, पर वञो ख़ुशि हुजो, आसीसा अथव मुंहिंजी। त ईअं नचंदा हुया। ऐं सिंधियुनि जी ॻाल्हि थो ॿुधायां, शादीअ में घणा सेण सॼण ईंदा आहिनि। पोइ सिंधी जेके हूंदा आहिनि नोट ज़रूरु घुरींदा आहिनि, नोट घुरींदा। पोइ सिंधी ॾिसंदो तव्हां, कोई हूंदो सेण आयो न, पोइ नोट घुरींदो ई रहंदो। पोइ पुपली वारो टिटे टिणे टिटे टिणे टे, पुपली वारो घुरंदो, ॾींदा कोन। पोइ ॾींदा इन करे न भाई मुंहिंजो न्याणो अचे, उहो ॾिसे त मां नोट घोरियां थो, पोइ ॾींदा हुनखे। अहिड़ा मतिलबु असांजा सिंधी त होशियार बि जाम अथव, पोइ मज़ो कंदा आहिनि। ऐं हिकिड़ी बढ़िया ॻाल्हि थो ॿुधायांव, सिंधियुनि जो जेॾी महिल शादी टाइम थींदो आहे, हिकिड़ो गड़ो धन कढंदा आहिनि। असांजे सिंधियुनि वटि हिकिड़ो गड़ो धन हूंदो आहे, जेको खज़ानो थींदो आहे गड़ियल, उनजो नालो अथव पखर। पखर कढंदव अंदरों, पेटियुनि मां, हंधनि जी पेटीअ मां पखरूं पोइ ओॾी महिल कढंदव। उहा पखर यूज़ न थींदी आहे। हिक ॿिए खे ॾे वठ में तव्हां ॾिसंदव पैंट पीस ऐं शर्ट पीस जेको ॾींदा वेंदा आहिनि, पोइ रखी छॾींदा आहिनि, भई हाणे हुनजी शादीअ में मिली आहे, हाणे ॿी शादीअ में उहा असां यूज़ कंदासीं। पोइ पखर कढंदा, पोइ पखरूं निकिरंदियूं। पहिरियों असांजो जेको सेण ऐं सेण आई आहे पंहिंजे न्याणे जे ॾेर जी शादीअ में, मतिलबु न्याणे जे भाउ जी शादीअ में, माना धीउ जे ॾेर जी शादीअ में,
तो ईंदी, हा वठो हे पखर विझजो सेण खे। सेण खे त तूं विझंदी न? हा माना सेण खे विझजो, सेण खे नथी चवां, वञो था जाइफ़ुनि जी तरफ़, सेण खे विझणी अथव, सेण खे सम्झां थी। साईं पखर ईअं खणी बीहंदो, तूं तेरी उहा शहनाई वॼंदी रहंदी आहे, तव्हां कल्पना कजो, टे 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 धुकड़ पिया वॼंदा, मौज लॻी पई हूंदी आहे। पोइ सेण साईं पखर ईअं झले बीहंदो ॼण भारत रतन झले बीठो आहे। वॾी ॻाल्हि आहे साईं, जेका अज़रक थींदी आहे, पखर थींदी आहे, हुन में शक्ति वॾी हूंदी आहे, कहिड़ी बि हुजे, गुलाबी हुजे, पीली हुजे। पोइ सेण हिक ॿिए खे जंहिं महिल पखर विझंदा मुश्किल सां हीअं विझंदा, वरी सेणो पलटाए वरी ॿिए में विझंदुसि, वरी उहो गले में, न साईं तव्हां विझो था, हिक ॿिए खे हीअं 2-3 दफ़ा पलटा पलटी कंदा, मुश्किल सां वञी करे हिकु पखर सेट थींदी गले में। असां सिंधी कमाल जा माण्हू आहिनि, ऐं खाधल पीतल घर जा, हीअं पेट बेट मस्तु शानदार मोटा चौड़ा पखर विझी ईअं बीहंदा, भई भारत रत्न ईअं विझी बीठा आहिनि। मां तव्हां सभिनी दर्शकनि खे ॿुधायां, तमामु सुठा कमेंट्स अची रहिया आहिनि, सभिनी खे जय झूलेलाल। चवां भीषम टेवानी साहब दिल्लीअ मां मूंखे अॼु लिखियो आहे त भई तव्हां चओ भई 2 गज की जरूरी, मास्क पहनना है जरूरी। भीषम टेवानी साहब अक्सर कार वीचारा मूंखे कमेंट्स लिखंदा आहिनि, मां सभिनी खे थो चवां इहे शेयर कयो। नई ॻाल्हि थो ॿुधायां, इहा जेका पखर आहे, पोइ पखरुनि में मां तव्हांखे ॿुधायां किरण जी, पखरुनि में बि साह हूंदो अथव, पखरूं पाण में ॻाल्हाईंदियूं अथव। पखर हिकिड़ी गुलाबी रंग जी जेका थींदो आहे उहा फीमेल थींदी अथव, छीट जी पखर हुजे उहा फीमेल। ऐं जेको हिकिड़ो पखर हूंदो आहे, तव्हां ॾिसंदो पुराणी डिजाइन पट्टा ईअं बुशेट वारा, कच्छे जा पट्टा ईअं बुशेट या चौकड़ा, उहा मेल पखर थींदी आहे। पोइ पखरूं पाण में विझूं, पाण में मिलियूं, पखर हिकिड़ी पखर खे ॾिसी रोअण लॻी, भाउ काथे आई भाउ, तूं छा हाल अथई? जेको मेल पखर आहे उहो बि रोअण लॻो, भेण छा ॿुधायां, 9 सालनि खां पोइ मूंखे मूंखे लॻे थो कहिड़ो कनेक्शन पॉज थी वियो आहे। ॾिसो अचे थो, आवाज़ अचे थो? हा कनेक्शन पॉज थी वियो तव्हांजो। हा ओके इट्स ओके। पोइ भेण चएसि थी, माना उहा जेका लेडी पखर हुई उहा चए थी, भाउ मां छा ॿुधायां, मूंखे बि हिननि पछटीअ तो लाथो अथऊं, 12 साल पहिरियों कढियो अथऊं, पर हे सिंधी वॾा होशियार अथई, कोई मुंहिंजो कुर्तो न सुबाईंदो, तुंहिंजी बुशेट न सुबाईंदो, हे वरी असांखे हाणे क्वारंटाइन करे छॾींदे, वरी हे हंधनि जी पेटीअ में विझी छॾींदे। चवंदी तव्हांजो छा हाल चाल आहे, तव्हांजी काई मन में इच्छा बाक़ी अथव? त पखर जेको मेल आहे उहो चए थो, भेण हाणे त हिकिड़ी इच्छा बाक़ी आहे, मां अॻिले जन्म में कंढी थियां, नोटनि वारी कंढी थियां, त मूंखे माण्हू पटे उन ख़र्च त कंदा न, हिन जी त कोई बुशेट ई नथो सुबराए। त इन टाइप जो मां इहो तव्हांखे सच थो ॿुधायां कि किरण जी, असां अरबपति खरबपति हुजूं, पर पखर जेका आहे न असां सिंधियुनि में उहा कढंदा त हंधनि जी पेटीअ मां उहा पखर विझंदा आहिनि, ऐं ख़ुशि ॾाढो थींदो आहे माण्हू। सेण खे पखर विझणु माना वॾी हिकु अदब जी ॻाल्हि आहे। त इहा सटायर बि आहे ऐं खिल बि आहे, सची ॻाल्हि आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे। हाणे मां अचां थो पंहिंजे हिकु मुख्य सब्जेक्ट ते। मां कॉमेडी जेका कंदो आहियां पंहिंजे घर जे मथां, बाबा जे मथां, पंहिंजे पीउ जे मथां, पंहिंजी वाइफ जे मथां। मां भाभीअ जी जाम तारीफ़ ॿुधी आहे, ॿाहिरि मां त ॿुधी आहे कि पृथ्वी जीअं जॾहिं बि शो ते ईंदा आहिनि भाभी जी जाम तारीफ़ कंदा आहिनि, त मां चाहियां थी कि तव्हां घर परिवार त ठीकु आहे, असांजी भाभी थोरी तारीफ़ हिते बि थी वञे। तारीफ़ करणु सम्झो, हाणे ॾिसो हिन महिल घर वेठो आहियां न, तारीफ़ करणु मजबूरी आहे, दर बंदि आहे हेॾे, पर इहा पकी ॻाल्हि ॿुधायां, हाणे मां आइडिया सिखी वियो आहियां। छो त मां ॾिठो दुनिया जे जेतिरा बि कलाकार आहिनि उहे घर वारीअ जा चरणदास थी विया आहिनि। मां बि चरणदास थी वियो आहियां। मां तव्हांखे सही ॿुधायां, जोरूअ गुलाम न चइजो, गुलाम मां शब्द यूज़ न कंदो आहियां, छो त उर्दू शब्द आहे, मां सिंधी शब्द चरणदास। त असां पंहिंजो गुरु बि मञियो आहे, हुनखे चरणदास बि सम्झा। ऐं मां गानो बि ठाहियोमांसि थी, मूंखे चरणनि में जॻह ॾे मुंहिंजी प्यारी घर वारी, मूंखे चरणनि में जॻह ॾे मुंहिंजी प्यारी घर वारी, मुंहिंजे रोम रोम में तुंहिंजो आहे नालो घर वारी, मूंखे चरणनि में जॻह ॾे मुंहिंजी प्यारी घर वारी, सगरे जगत जी तूं चिंता थी टारी, सॼे जगत जी चिंता हिकु नारी टारींदी आहे। सगरे जगत जी तूं चिंता थी टारी, मुंहिंजी बि बाहि जलजै मुंहिंजी घर वारी,
मुंहिंजी बि बाह जल जाए मुंहिंजी घर वारी मूंखे चरणनि में जॻह ॾे मुंहिंजी प्यारी घर वारी। तव्हां ॾिसो मूंखे अगरि टाइम हुजे त ॿुधाइजो, मां कॉमेडी कंदो वेंदोमांव ऐं छो त तव्हांजा तमामु सुठी सुठी शख्सियत आयल आहिनि। जी पीतांबर साहब। पृथ्वी जी मूंखे के ॿुधायो कि भाई जॾहिं तव्हां मूड में हूंदा आहियो त रावण वांगुरु 10 शिकलूं लॻाए करे मोटरसाइकिल ते वेंदा आहियो। साईं मां जगवाणी साहब सां पहिरियों दफ़ो मुखातिब थियो आहियां। मां तव्हांखे ॿुधायां, मां मोटिवेशनल वीडियो ठाहींदो हुअमि। मुंहिंजो हिकु ई उद्देश्य ज़िंदगी में आहे, सभु कुझु भॻवान ॾिनो आहे, असांजा शोरूम आहिनि, धंधा आहिनि, मस्तु आहियां, फनकार मां ईअं थियो आहियां। मोटिवेशनल वीडियो ठाहींदुमि, पोइ मां हुन में सोचियुमि माण्हुनि खे खिलाइणु ज़रूरी आहे, छो त माण्हू अॼु 90% माण्हू दुखनि में, पैसो हूंदे सूंदे, एॾी धन दौलत हूंदे सूंदे इहो नथा सोचनि त अॼु प्रेज़ेंट में असां जियूं। प्रेज़ेंट में कोई नथो जिए, फ्यूचर सोचे करे माण्हू अॼु हालत ख़राब लॻी पई आहे, अलाए छा थींदो। पृथ्वी जी तव्हां हिकिड़ो सुवाल आहे नंढड़ो, जीअं तव्हां चयो त माण्हुनि खे खिलाइणु ज़रूरी आहे, तव्हां शादीशुदा माण्हू खे खिलाए ॾेखारियो, मां तव्हांखे मञी वेंदुसि। साईं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे निमन थो कयां, तव्हांजो अनुभव ॾाढो वॾो आहे, पर मां तव्हांखे हाणे ॿुधायो न जगवाणी साहब, त तव्हां जेको आहे चरणदास थी वञो, चरणदास थी वेंदो त तव्हांजी ज़िंदगी बढ़िया हलंदी, गाॾी मस्तु हलंदी। ऐं खिलाइण ॾिसो, मुंहिंजो कोशिशि करण त फर्ज़ु आहे न। हाणे मां तव्हांखे ॾिसां थो, तव्हांजे चेहरे में जेका जगवाणी साहब चमक आहे, पीतांबर साहब जे चेहरे में जेका चमक आहे, आख़िर त ख़ुशी जी चमक आहे न। सभु कोई कॉमेडियन थोड़ी थींदो, पर तव्हां में जेका ऊर्जा आहे उहा हक़ीक़त में तव्हां ज्ञान में आहियो। पर ज्ञान न आहे कंहिं माण्हूअ में, तव्हां ॾिसंदो अरबे रुपया आहिनि हुनखे, मगर चेहरे ते हिकदमि बांसी पनो आहे, ख़ुशी कान्हे। त ख़ुशी ज़रूरी आहे, खिल ज़रूरी आहे, इन करे मां इहो कमु करे रहियो आहियां। हिकिड़ो क्वेश्चन आयो आहे, हा हिकिड़ो कमेंटमेंट आयो आहे, लिखियो आहे, हुन पुछियो आहे, हिकिड़ो माण्हूअ पुछियो आहे त भई तव्हां पखड़ चयो था, मूंखे त ख़बर आहे पखड़ छा आहे, मां सिंध खां आहियां। हुन लिखियो आहे त तव्हां पखड़ एतिरो हलाई आहे त इहा पखड़ आहे कहिड़ी भला, इहो पखड़ त ॿुधायो थींदी छा आहे, त तव्हां हुन ते रोशनी विझो, न त पोइ। साईं ॾिसो, साईं मां रोशनी तव्हां खां ज्ञान वठंदुमि, पर मां जेतिरो केतिरो, जीअं हाणे भेण रीटा ॿुधायो भई असांखे वॾनि जी, मां बि कंबाइंड फैमिली में पलजो आहियां, त पखर हिकु मां सम्झां, जीअं असांजी अज़रक हुई, अज़रक बि शायदि शान आहे न, गले में तव्हां कंहिंजी कंढी था विझो या माला, जीअं असां नेताउनि खे माला था विझूं, त असांजे सिंध में पखर विझंदा हुया। ऐं भॻवान जी कृपा आहे, अॼु ताईं जेका उहा कंढी विझूं था, माना मान था ॾियूं, असां मान था ॾियूं पंहिंजे वॾे खे, पंहिंजे सेण खे मान था ॾियूं, उहा पखर विझणु। ऐं तव्हां सच थो ॿुधायो, मूंखे, मां बि हाणे सेण थियो आहियां, त मूंखे जंहिं महिल सेण पखर विधी त मूंखे करोड़े रुपया परवाह न आहे, मूंखे जेको पखर विधी त मूंखे लॻो वाह भई मां बि काई हस्ती आहियां, मां शख्सियत आहियां। हुन मूंखे प्रेम ॾिनो, पंहिंजो इज़त ॾिनी, मान ॾिनो। असां सिंधियुनि जी इहा ख़ुसूसियत आहे त असां कंहिंजो बि मान कंदा आहियूं त कपिड़े जो हिकिड़ो टुकड़ो हूंदो आहे, उन अजरक हूंदी, ऐं असां उहे सिंधी आहियूं जे असां जीअरे खे बि मान ॾींदा आहियूं, त असां मुर्दे खे जेको गुज़ारे वेंदो आहे भाई, उनखे बि पखर विझंदा आहियूं, उन टुकड़ो विझंदा आहियूं कपिड़े जो, त उनजो बि मान कंदा आहियूं। इहा सिर्फ़ु सिंधी क़ौम जी निशानी अथव, तव्हां इहो ॾिसंदव असांजे बि, तंहिंजे करे थोरो फ़ख़्रु आहे। जी हुकुम कयो। बस हाणे अॻिते प्रोग्राम खे वधायो, कुझु ॾिसण लाइ तव्हांखे माण्हू बेता वेठा आहिनि। साईं मां बिल्कुलु पंहिंजो किताब खोलियल आहे, पर मूंखे ॻाल्हाइण में ॾाढो मज़ो थो अचे साईं, तव्हां सां मां पहिरियों दफ़ा मुखातिब थियो आहियां, एॾी हस्तियुनि सां मूंखे मिलायो थो, मूंखे पंहिंजे सिंधी थियण में अॼु अञा फ़ख़्रु महसूसु थियो आहे। शल मां ॿीहर बि जनम वठां त मां सिंधी थियां, ऐं सिंधियत 5000 साल पुराणी सभ्यता आहे। असां पंहिंजे ॿारनि खे हेड़नि प्रोग्रामनि जे ज़रिए ॿुधाए रहिया आहियूं। मां साईं तव्हांखे चवां थो, पहिरियों टीवी हूंदी हुई, थिएटर हूंदो, हाणे त मोबाइल आहे, नई टेक्नोलॉजी हथ में आहे। ऐं अॼु लॉकडाउन जे समय में बि हिन टेक्नोलॉजीअ खे असां यूज़ था कयूं, ऐं उन टेक्नोलॉजी जे अंतर्गत तव्हां सिंधी प्रोग्राम पेश करे रहिया, कोई समाज पेश न करे रहियो आहे। मां ॾाढो तव्हांजो थोराइतो आहियां। असां कलाकारनि खे मौक़ो था ॾियूं, तमामु सुठी ॻाल्हियूं ॿुधाए रहिया आहियो। अचां थो मां अॻिते, जगवाणी साहब मुंहिंजी घरवारी जेका आहे, हाणे असां कॉमेडी थी वई आहे घर में साईं, मां कीअं बि कुझु बि चवां त असांजी मुंहिंजी ॻाल्हि जी कोई वैल्यू ई न आहे। हाणे तव्हांखे मां छा ॿुधायां, कोई बि मां ॻाल्हि जो सीरियस कोई खणे ई नथो। हाणे त हिकिड़े ॾींहुं मां ॿुधायां कि स्कूटर ते वञा पियो,
स्कूटर मूंखे हलाइण जो शौक़ु आहे। नंढो शहर आहे असांजे मध्य प्रदेश में, कारियूं बारियूं सभु आहिनि, पर भीड़ भरे हुन में एरिया में एक्टिवा हलाइण में मूंखे सहूलियत लॻंदी आहे। वञा पियो साईं त असां वटि मध्य प्रदेश में चित्रकूट पासे में लॻल आहे, बंदूक खणी हलंदा साईं। हिकिड़ो ॼणो बंदूक खणी वञे पियो ऐं पासे में इहे फोन लॻी पई हुअसि, अलाए भेण तव्हांजी में गुम थी वई, वरी वाका पियो कंदो वञे, अड़े उसको ढूंढ लाओ, अची मूंखे ठोकियईं साईं। ठोकियईं त मां त होॾे वञी किरियुमि, एक्टिवा समेत पाण बि भेण सां वञी किरियो, मोबाइल होॾे पियसि, बंदूक होॾे किरी पियसि, धोती बोती पातल उहा बि खुली वियसि। मूंखे लॻो भउ, मां चयो यार मूंखे मारे न, बंदूक वारो माण्हू आहे। वयोमांसि, मां चयो भाई साहब हमको माफ कर दीजिए आप। चई नहीं, मैं आपको जानता हूँ, आपकी दुकान है सामने, गलती मेरी है, मैं फोन पे बात कर रहा था, आप क्यों माफी मांग रहे हो? मैं चो यार मैं इस रोड में आ क्यों गया, मैं इसलिए माफी मांग रहा हूँ कि मुझे तो आना ही नहीं चाहिए इस रोड में, भाई आप सामने आ गए हो। तो अड़े किस्सा थींदा आहिनि। मां साईं धकु लॻो, वयमि घर जे ॿाहिरों आवाज़ ॾिनोमांसि, जया, साईं मुंहिंजी घरवारी जो नालो जया, आवाज़ ॾिनोमांसि, मैं जया मां किरी पियो आहियां थी। चयईं की हिन उमिरि में बि किरी पिया आहियो, ठहे थो? हाणे ॿुधायोसीं, हुन ॾिठो कोन, मूंखे धकु लॻल आहे, रतु थी वए, हिन उमिरि में बि किरी पिया आहियो। त अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि। वरी साईं असांखे धकु त छुटो हुते मलम पटी को करे, वरी हिननि जी माई न अचे, मूंखे साड़ अहिड़ो वठंदो आहे जगवाणी साहब, माई न अचे, पोइ हिननि खे ॾिसो, अड़ी सुनीता तू आई नहीं रही आज क्यों भला? भाभी मेरे को बुखार हो गया ना, मैं कहाँ से आऊं? अड़ी चरी तो पहले बताती थी ना, बुखार हो गया तो मैं तेरी को डोलो 650 देती थी ना, क्रोसिन देती थी ना, तू आ तो सही। नहीं भाभी मैं कहाँ से आऊं, भाभी मैं तो गिर भी गई हूँ। अरे चरी तू गिर गई है, बता नहीं रही है, मैं तेरे को मलम लगाती थी ना। साईं हाणे ॿुधायो त असां किरी पऊं त असांजी कोई वैल्यू कान्हे, पर हिननि जी माई न अचे, हुनखे बुखार हुजे साईं, उन्हनि जे लाइ साईं हिननि वटि गोरियूं दॿे में भरी पयूं ऐं ख़बर अथनि की हिनखे माईअ खे गोरी ॾियणी आहे। ठीकु आहे, इन करे मां हिकिड़े ॾींहुं हाणे लॉकडाउन में साईं खोड़ कॉमेडी पई हले, पीताम्बर साहब कॉमेडी मां गानो ठातोमांसि, कहिड़ो ठाम, कॾहिं कॾहिं मुंहिंजे दिलि में ख़याल ईंदो आहे, कॾहिं कॾहिं मुंहिंजे दिलि में ख़याल ईंदो आहे, जे मां हुजां तुंहिंजे घर जी बासणनि वारी, जे मां हुजां तुंहिंजे घर जी बासणनि वारी, करी हा जेकर तूं ख़याल मुंहिंजो केॾो, जे अचे हा मूंखे जे बुखार त दवा ॾी हा, जे मां किरां त तूं मूंखे मलम हणी हा, कॾहिं कॾहिं मुंहिंजे दिलि में ख़याल ईंदो आहे। चाड़े आया बासणनि वारी थींदो, लक्षण खपे बासणनि वारी। ख़बर अथव मुंहिंजी केॾी होशियार आहे सुनीता, पूरे मोहल्ले में नंबर 1 अथव। तव्हां में लक्षण आहे, उन ॾींहुं चयो मां 2 गिलास रखी चो, 4 मुंहिंजा ईअं डिनर सेट या प्लेटियूं तव्हां भञी आया आहियो, लक्षण खपे। मां चयो भाई कमाल आहे, असां बासणनि वारी जी वैल्यू न आहे साईं। असां जेको आहे हाणे फ्लैट थी विया आहियूं, पर खोड़ जाम मज़ो कयोसीं, भाॼी ठाहिण सिखियासीं, चांहि ठाहिण सिखियासीं, पर जगवाणी साहब फुल्को न पचाए सघियासीं, छो त फुल्को पचायूं पिया त इहे भारत जे नक्शे वांगुरु टेढ़ो पियो थी वञे, पोइ असां खाऊं पिया त असांखे पाण खे जगवाणी साहब मज़ो न पियो अचे। पोइ मां सम्झी वियुमि साईं, मां सम्झी वियुमि हिन में जेका माता हूंदी आहे, जेका घरवारी हूंदी आहे, मोइण मिलाईंदी आहे, ममता मिलाईंदी आहे, ऐं वरियनि खां इन लेडीज़ जो, नारीअ जो, इन महिला जो एक्सपीरियंस आहे। जेॾी महिल उहा हथनि सां पचाईंदी आहे फुल्को त उन में को टेस्ट हूंदो आहे, असांजो पेट भरजंदो आहे। पोइ मां हिकिड़ी रिसर्च कयुमि साईं, मां रिसर्च वरी साईं मां बुरो न मञिजो, मां मस्ती कंदो आहियां त कोई ॻाल्हि बुरो न मञिजो, रिसर्च मां बाथरूम में कयुमि। बाथरूम में वेंदो 2-2 कलाक गुम थी वेंदो आहे, उते कॉमेडी सोचींदो रहंदो आहियां। मुंहिंजी घरवारी खटखटाईंदी आहे, अरे भाई सुम्ही पियो छा, वया सुबुह जो चांहि पी, नेरनि छुटी, हाणे मंझंदि थी वई अथव निकिरंदव? मां न निकिरा थो, कुझु आइडिया थो सोचां साईं। आइडिया हिकिड़ी सोची, आइडिया न पर गहरो रिसर्च कयो त असां 2 फुल्का नथा पचाए सघूं जगवाणी साहब, पीताम्बर साहब,
वो असांजे घर में 5 माण्हू आहिनि, कंहिं कंहिं घर में 10 भी हूंदा आहिनि, 8 भी हूंदा आहिनि। 5 माण्हू आहिनि, 4 फुल्का हिक वेले ते 20 फुल्का, 3 वेलनि में 60 फुल्का, महीने में 1800 फुल्का, साल में मां काउंट कयो त टिबाणी साहब 21,600 फुल्का। ता उम्र हिकिड़ी लेडी 70 वहरिया हिक माण्हू जी उम्र जी औसत आयु थींदी आहे, एवरेज उम्र, घटि थी सघे थी वधीक थी सघे, 15,12,000 फुल्का पचाईंदी आहे। गजर जो हलवो, सीरो, मालपुड़ा ऐं वग़ैरह वग़ैरह इहे ॻाल्हियूं। पोइ आहिनि हिक लेडीज़ जी महानता घटि न आंकिजे। मां त हमेशह चवंदो आहियां जेको ॿार ॼमे उनखे हिकु त सिंधी अखर वात में ॻाल्हाइजे, जय झूलेलाल चवणु सिखे, ऐं अगरि छोकिरो थो ॼमे त उनखे इहो ज़रूरु सम्झाइजे त तूं लेडीज़ जी, छोकिरीअ जी हमेशह इज़त कजांइ, उन सां ऊची आवाज़ में न ॻाल्हाइजांइ। मां इहो हर प्रोग्राम में साईं चवंदो आहियां, इहो थी सघे तव्हां ॿुधो बि हुजे त बुरो न मञिजो, पर इहो चवणु ज़रूरी आहे। हिक नारीअ जी इन करे इज़त कजे त उहा, ॾिसो हाणे हेॾी वॾी तव्हां ॾिसो त रीटा हेमरज़ानी बि ठही सघंदी आहे, पर हुननि छा चयो त भई अचो त मां तव्हांखे दाल पकवान बि बढ़िया खाराए सघंदी आहियां। इहा क्वालिटी हिक लेडी में हूंदी आहे। ऐं इन खां बि वॾी हिकिड़ी क्वालिटी भॻवान हुनखे ॾिनी आहे, हुनखे सृजन करण जो शक्ति भॻवान हिक लेडीअ खे ॾिनो आहे, ॿार पैदा करे सघंदी आहे। माना सम्झो था भई हिक जान मां ॿी जान निकिरंदी आहे, इहो मर्द जो कमु न आहे। इन करे हिक लेडीज़ हमेशह महान थींदी आहे। मां हुनखे नमन थो करणु चाहियां। पृथ्वी जी, Thank you, पृथ्वी जी, Prithvi bhai. Thank you. पृथ्वी जी, ऐं ॿ ॻाल्हियूं आहिनि, अञा तव्हांजो ज्ञान असांखे घणो ॿुधणो आहे, असांजा शो हलंदा रहंदा, पर जेका तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, मां आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो। भई तव्हांजी घरवारी तव्हांजे साम्हूं फोन पई करे नौकराणीअ खे त तूं अचे हा न आई आहीं, त मुंहिंजे दोस्त सां बि इहो प्रोग्राम प्रॉब्लम थी वियो त उहो उनखे छा पई चए नौकराणीअ खे, सुनीता जे तोखे न अचिणो हो त ॿुधायां त घटि में घटि मां साहब खे ऑफिस त न मोकिलियां न। सो तव्हां सां त अहिड़ो कमु न थियो आहे न कॾहिं। साईं मां ॿुधायां, लॉकडाउन शुरू थियो त मुंहिंजी घरवारी चयो त भई हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी 8 ॾींहं 10 ॾींहं मूंखे माईअ जे अचण जो आसरो न आहे, पर भॻवान जो शुक्र आहे तूं मूंसां गॾु आहीं। त मां तुंहिंजो चवण जो मतिलबु छा आहे? चई न बसि बासण थोड़ा ऐं पोचो आहे, ॾिसी वठिजांइ। मां चयो ॾिसी वठंदुसि। महिरबानी तव्हांजी, तव्हां जो सुठो प्रोग्राम ॾिनो असांखे, असांजा कमेंट्स ॾाढा सुठा था अचनि, ऐं वरी ॿिए शो में तव्हांखे असांखे घुराइणो आहे, ऐं असां किरण जी सभिनी खे इनवाइट कंदा स्टेज ते, सभिनी जो हाणे असांजे सभी जेतिरा बि गेस्ट असां सां गॾु जुड़िया आहिनि उन्हनि सभिनि खे मां इनवाइट थी करणु चाहियां स्क्रीन ते। प्लीज़ प्रदीप सर सभिनि खे जॉइन कयो। त डॉक्टर राम जवरानी सर खे कीअं लॻो तव्हांखे अॼु जो कार्यक्रम? फर्स्ट क्लास लॻो, बिल्कुलु। तव्हांजी सुठी महिनत आहे, तमामु सुठे नमूने हलायो था, तव्हांखे बि शाबाश आहे बेटा, बिल्कुलु। पृथ्वीअ खे ॻाल्हाइण जी तो रखे चांस, चए थो मां। रीटा जी तव्हांजे लाइ, जी रीटा जी कमेंटमेंट तव्हांजा। मूंखे अॼु ॾाढो सुठो लॻो हिन प्रोग्राम में अची करे। मूंखे उमेद न हुई कि रीटा जी थी ॻाल्हाए, हेॾा माण्हू सिंधीअ जा हिकिड़ा वॾा वॾा स्टार्स हर हिक कंट्रीअ मां हिते गॾजंदा। ऐं ओम प्रकाश जी छो चुप थी विया भाई? सभु कोई त ॻाल्हाए, चालू कयो न भाई, मां वॾनि जी ॻाल्हियूं ॿुधां पियो, वॾनि जी रीटा भेण बि असांजी ॻाल्हियूं ॿुधां पियो, सभिनी जी रीटा ॻाल्हाए पई, जी ॿुधायो। अच्छा, लास्ट में इहो ई चवंदसि कि if you do not fail when you fall down, you fail if you don't get up and run। त कॾहिं बि मुश्किलूं अचनि, कुछ भी मुश्किलूं अचनि, कॾहिं उथी करे डुकण न भुलिजो, मंज़िल मिली वेंदी। थैंक यू किशन जी। किशन जी, एनी मैसेज फॉर कम्युनिटी? थैंक यू सभिनी जी, मेहरबानी। पृथ्वी जी, राम जी, यस सर, किशन सर प्लीज। जी बहुत बहुत धन्यवाद आप सब लोगों का, हम सबको यहाँ बुला के एक प्लेटफॉर्म देने के लिए। और मतलब जो भी सिंधी स्टूडेंट्स देख रहे हैं, बस उनसे यही मोटिवेट करूंगा, जैसा रीटा मैम ने कहा कि हर फेलियर को एज अ स्टेपिंग स्टोन फॉर सक्सेस देखिए, और कभी भी निराश मत होइए, और मेहनत करते रहिए, और अल्टीमेटली मेहनत करने वाले की ही जीत होती है। आप सब लोगों का भी बहुत बहुत धन्यवाद हम सबको ये प्लेटफॉर्म देने के लिए और बाकी लोगों को रीच करने के लिए।
तव्हां सभिनी जो Thank you, दिल जी Kishan. गहराइनि सां सभिनी जी दिल जी गहराइनि सां वरी स्वागत कंदे अभिनंदन कयां थो पुॼा हीअ असांजो प्रोग्राम हाणे पुॼाणी ते पहुतो आहे वरी सिंधी सदाईं गॾु मोकिलाणी असांजी थींदी कान्हे सिंधी जिते बि रहो ख़ुशि रहो ख़ुशहाल रहो गुलनि वांगुरु खिलंदा रहो वसंदा रहो सिंधी सदाईं गॾु हुजो इन शब्दनि सां सभिनी खे वरी जय झूलेलाल आयो लाल कयो जय झूलेलाल झूलेलाल महिरबानी सभिनी जी थैंक यू मां असांजा जेतिरा बि हिते गेस्ट आया असांजा ॿई अनमोल रतन डॉक्टर राम जुरानी सर मिस्टर राम शीतलदास सर पृथ्वी सर तव्हां सभिनि जो शुक्रिया थैंक यू असां सां गॾु हिते तव्हां जुड़िया थैंक यू पीटर सर थैंक यू गुरमुख जगवानी सर थैंक यू ओम प्रकाश दरियानी सर त असां सां गॾु अॼु हेतिरा असांजा गेस्ट जुड़िया जाम मज़ो आयो पृथ्वी जी कॉमेडी में रीता मैम जी इंस्पिरेशन में कृष्ण लालचंदानी सर 6 दफ़ा IAS क्लियर कयो असां सिंधियुनि खे अॼु मतिलबु लॻे थो कि हा सिंधी असां प्राउड गर्व सां चवां थी कि मां सिंधी आहियां हा मां सिंधी आहियां त सभिनि सिंधियुनि खे जय झूलेलाल हिन वीडियो खे ज़रूर शेयर कजो ज़रूर शेयर कजो ऐं सुभाणे असां वरी मिलंदासीं सेम टाइम ते असांजे ॿिया गेस्ट हिते ईंदा असांजा अनमोल रतन बि ईंदा तेसि ताईं किरण वासवानी जी तरफ़ां जय झूलेलाल सचो सतराम जय सखी बाबा स्टे होम स्टे सेफ